सभिनीनि खे भलीकार कंदासीं। ईद स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं सुबुह खां माशाअल्लाह सां असांजी ट्रांसमिशन हली रही आहे। गेस्ट अची रहिया आहिनि, गेस्ट वञी रहिया आहिनि ऐं माशाअल्लाह KTN स्टूडियो में अॼु ॾाढी रौनक लॻी पई आहे। दुआ आहे त इहे रौनकूं बरक़रार हुजनि ऐं हमेशह असांजा जेके बि आर्टिस्ट आहिनि, डायरेक्टर्स आहिनि, सिंगर्स आहिनि, ईअं ई मुर्कंदा अचनि ऐं ईअं ई मुर्कंदा वञनि। सो जॾहिं बि इहे ईंदा आहिनि ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ज़ाहिर आहे ही उहे इवेंट्स हूंदा आहिनि जॾहिं तव्हां पुराणनि डायरेक्टर्स सां, पुराणनि सिंगर्स सां, एक्टर्स सां मुलाक़ात कंदा आहियो त ॾाढो सुठो लॻंदो आहे। स्पेशली उहे डायरेक्टर्स, उहे एक्टर्स जिन सां मां गॾु कमु कयो हूंदो आहे त अहिड़ा जेके इवेंट्स हूंदा आहिनि त मुंहिंजी मुलाक़ात उन्हनि सां इन ई तरह सां थींदी आहे। अदरवाइज़ त हर कोई पंहिंजी ज़िंदगी में मसरूफ़ आहे त इन जे करे कंहिंसां मुलाक़ात थी नथी सघे ऐं गॾु हुजे जॾहिं टपाल मेज़बान। ऐं किरण मां पे चवां त ॾिसो असांजो हर ॾींहुं जेको आहे त टपाल मेज़बान खां बिना अधूरो त हूंदो आहे, पर जेको ईद जो ॾियारो आहे उहो बि टपाल मेज़बान खां बिना अधूरो आहे। बिल्कुलु, तव्हांखे ख़बर आहे त असां लेडीज़ लाइ केॾो हेक्टिक हूंदो आहे। माशाअल्लाह रमज़ान जो सॼो महीनो रहमतुनि बरकतुनि वारो, सुबुह जो सहरी बि ठाहियूं, वरी इफ़्तार बि ठाहियूं, वरी ट्रांसमिशन बि कयूं। उन खां पोइ वरी जॾहिं असां टपाल मेज़बान जी चांहि पीअंदा आहियूं त सभु थकल ई वेंदा आहिनि। अॼु जो ॾींहुं बि ॾाढो हेक्टिक आहे। उहो इन जे करे हेक्टिक आहे जो सुबुह साईं जीअं ज़ाहिर आहे घर जा जेके बि मर्द आहिनि नमाज़ पढ़ी आया, उन खां पोइ जेको आहे मिठो खाधोसीं ऐं डायरेक्ट असां स्टूडियो में आया आहियूं। बिल्कुलु ईअं ई थियो आहे। स्टूडियो आयमि ऐं जेको आहे हिते सभिनीनि सां ईद सेलिब्रेट करे रही आहियां ऐं हाणे ॾाढो मूंखे मथे में सूरु पइजी वियो त मां चयो त भई टपाल मेज़बान त थियणी घुरिजे। ऐं मुंहिंजो बि हिकिड़ो स्लोगन आहे जेको मां पंहिंजे शो में बि चवंदो रहंदो आहियां, जॾहिं मां थी वेंदो आहियां सुस्त मूंखे टपाल मेज़बान कंदी आहे चुस्त। ऐं इहा रियलिटी अथव, इहो सच अथव। मूंखे चुस्त करे छॾींदी आहे, एक्टिव करे छॾींदी आहे, तव्हांजो माइंड एक्टिव करे छॾींदी आहे। त तव्हां बि जॾहिं पंहिंजो पाण खे सुस्त फील कयो त टपाल मेज़बान ऑलवेज़ विद अस तव्हांखे डेफिनेटली चुस्त कंदी ऐं तव्हांखे एक्टिव कंदी। त असांखे बि हाणे नीड हुई त एक्टिव थियूं। असांजा ॿिया बि गेस्ट आया, मुसलसल ॻाल्हायूं पिया असां बि, थोड़ी असांखे बि नीड हुई चाहे त असां टपाल मेज़बान हाणे पी छॾी आहे, चुस्त थी विया आहियूं। चुस्त थी विया आहियूं हाणे। बिल्कुलु, त असां पंहिंजे गेस्ट जी तरफ़ हलूं। त सभ खां पहिरियों असां सां जेको आहे त असां सां असांजा सीनियर एक्टर, राइटर ऐं डायरेक्टर मतलब ऑल इन वन असां सां गॾु आहिनि एजी बुर्डो ऐं साहब जिन्हनि खे असां ईद जूं लख लख मुबारकूं चवंदासीं। कहिड़ा हाल आहिनि? सभिनी खे ऐं KTN जे सथ खे, डायरेक्टर खे ऐं सभिनी साथियुनि खे ईद जूं वॾियूं वाधायूं ऐं सिंधी ॿोली दुनिया में जिते ॻाल्हाई थी वञे, जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि सभिनी खे ईद जूं वाधायूं। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। उन सां गॾोगॾु मुनवर सूमरो जिन सां असां गॾु आहिनि, जेके बहितरीन राइटर ऐं डायरेक्टर आहिनि, उन्हनि खे बि चवंदासीं ईद मुबारक तव्हांखे बि ईद मुबारक। ऐं उन सां गॾोगॾु असां सां जेको आहे त हाजी अल्लाह बख़्श बचायो ख़ासि ख़ेली आहिनि, जेके बहितरीन एक्टर आहिनि, उन्हनि खे बि दिलि जी गहराइनि सां वेलकम चवंदासीं। तव्हांखे बि ईद मुबारक। ख़ैर मुबारक, तव्हांखे मुबारक हुजनि। ऐं हिन साइड आहे किरण सां बहितरीन सिंगर्स मौजूदु आहिनि। इहो थी नथो सघे त ईद ट्रांसमिशन्स हुजनि ऐं उन सां गॾोगॾु असां सां सिंगर्स मौजूदु न हुजनि, त असां सां बहितरीन सिंगर मौजूदु आहिनि। फ़कीर एजाज़ ख़ासि ख़ेली सां मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि भलीकार चवंदासीं। उन सां गॾोगॾु बिस्मिल्लाह, ख़ैर मुबारक बाबा, तव्हांखे ईद जो लख लख मुबारकूं। ख़ैर मुबारक। ऐं जेके असांजा हिते KTN जो सॼो सथ आहे ऐं जेके देसी परदेसी सभिनि खे असांजे तरफ़ां लख लख ईद जूं मुबारकूं। ऐं तव्हांखे बि ऐं उन्हनि जा फर्ज़ंद बि आहिनि, मुल्क महबूब, जेके तमामु सुठी आवाज़ जा मालिक आहिनि, सुरीली आवाज़ जा मालिक आहिनि। असां उन्हनि खे बि वेलकम चवंदासीं। मुल्क तव्हांखे बि ईद मुबारक। एॾे टाइम खां पोइ तव्हां आया आहियो, का नाराज़गी हुई, छा हुयो जो तव्हां आया ई न आहियो? असांजो KTN घर आहे पंहिंजो। बिल्कुलु आहे। असां त हर वक़्तु ईंदा, जेॾीमहिल हुकुम थींदो आहे असां पुॼी वेंदा आहियूं पंहिंजे कखड़नि ते। KTN छो जो असांजी पहचान जेको बुनियादु आहे बेसिकल KTN ते। जीअं KTN चैनल आयो तीअं असां गॾु आहियूं। अलाह साईं कंदो असांजो पोयर बि जीअं गॾु हूंदो अतार साहिब सां, असलम साहिब सां, छो जो उन्हनि जूं वॾियूं कोशिशूं आहिनि। सो इनशाला जेके असां गॾु आहिनि, असांजा अदाकार, असांजा डायरेक्टर सीनियर वेठा आहिनि, जेके अलाह साईं हिनखे सलामत रखे, सभु ख़ुशि हुजनि। पाण हिकिड़े सथनि में माना जकड़ियल आहियूं। अल्लाह से तव्हां सभिनि खे ख़ुशि कंदो, पोइ उन सदके असांखे ख़ुशि कंदो। ॾिसो असांजी पहचान आहे त हर ईद ते
KTN भी पंहिंजे आर्टिस्टनि खे नाहे भुलंदो। बिल्कुलु। अच्छा ज़ुहैब, जीअं मूंखे माशाअल्लाह 17 साल थी विया फील्ड में न, अञा बि सम्झो त 18 साल थी विया, 18 साल प्रॉपर 18 साल। विच में सिर्फ़ु मां गैप वरितो, ज़ाहिर शादी थी वई, ॿार थी वियो, वरी मां पाकिस्तान छॾे ॿाहिरि हली वियमि, वरी मां वापसि आयसि त वरी बि मां KTN खे ई प्रिफर कयो, चूज़ कयो त मां KTN ई पंहिंजो आहे मतिलबु कमु कंदमि हिते। त चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे KTN जॉइन कंदे केतिरो अर्सो थियो आहे? मां एक्चुअली मुंहिंजो कमु जेको आहे त उहो 2017 खां मां स्टार्ट कयो आहे, मुंहिंजा सॉन्ग्स वग़ैरह KTN ते ई ऑन एयर आहिनि 2017 खां। बाक़ी 2020 खां पोइ मां होस्टिंग स्टार्ट कयो, उनखे बि 5 साल थी विया आहिनि होस्टिंग खे। त अगरि ॾिठो वञे यानी कोविड वारे टाइम खां तव्हां स्टार्ट कयो, अगरि 17 खां तव्हां स्टार्ट कयो त 8 इयर्स मूंखे बि थी विया आहिनि त मां KTN जो पार्ट आहियां। पर मां तव्हां खां सीनियर आहियां। सही न बिल्कुलु तव्हां मां सीनियर आहियां तव्हां खां। असांजा सीनियर आहियो, सिखण जो रियली में असांखे मौक़ो मिलंदो आहे, घणो कुझु सिखियो आहे तव्हां खां। न या अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे, असांजा सीनियर डायरेक्टर्स वेठा आहिनि, मां हिननि खां सिखियो आहे बेसिकली। ही उहे डायरेक्टर्स आहिनि जेके शुरूआत खां वठी गॾु रहिया आहिनि ऐं इन्हनि सां मां तमामु घणो कमु बि कयो आहे। माशाअल्लाह। इहा मूंखे न आहे ख़बर त मां सुठी एक्ट्रेस हुयसि या न हुयसि, पर हुयो तॾहिं त कयो। सबूत इहो आहे जेका तव्हांजी 18 ईयर 17 ईयर जेका तव्हां कंटिन्यूटी ॿुधाई त इहा तव्हांजी क्रेडिबिलिटी आहे जो तव्हां पंहिंजी जॻह ते ॼमिया वेठा आहियो। अगरि तव्हां में एबिलिटी न हुजे त शायदि तव्हां न हुजो, त इंसान जी इहो हिकिड़ो सर्टिफिकेट आहे या क्रेडिबिलिटी आहे त मां आहियां, 17 सालनि खां पोइ बि आहियां, 18 सालनि खां पोइ बि आहियां, इहो ई काफ़ी आहे, इहो ई सबूत आहे। बिल्कुलु आहे। ऐं इहो सॼो क्रेडिट वरी बि चवंदासीं त KTN खे ई वञे थो, जो एॾनि सालनि खां पोइ बि असां सभिनीनि खे हिकिड़ी मंच ते हिकु करे थो। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजी ईद कीअं गुज़री, कीअं पिया गुज़ारियो? अञा त शुरूआत आहे ज़ाहिर आहे। ईद जीअं आम तरह सां गुज़रंदी, पर हिनखे चवंदा आहिनि मिठी ईद। मिठी तो सुबुह सां नमाज़ पढ़ण खां पोइ जॾहिं मोटी ईंदा आहियूं त मिठो खाईंदा आहियूं, वरी मिठनि माण्हुनि सां मिलंदा आहियूं, माहौल मिठो मिठो लॻंदो आहे। हा, पर वरी चवंदा त हिन उमिरि में मिठो खाइण बि जेको आहे ख़तरनाक आहे। शुगर फ्री मिले पई सवाल खाई आहे। हाणे अॼु तो वरी मुनवर सुमरो बि गॾु वेठो आहे, तव्हां 2 छियां ॿेले में विया आहियो, 2 डायरेक्टर गॾु विया आहिनि। मिठाण घणो थी वियो आहे, घणो थी वियो आहे। अच्छा, 2 शींहं ॿेले में वेठा आहिनि, कीअं पियो लॻे 2 शींहनि खे? साईं हिक ॿिए खे पिया ताड़नि, हाणे शींहनि जी मर्ज़ी आहे। अच्छा, कॾहिं जॉइंट कोई प्रोजेक्ट कयो आहे तव्हां ॿिन्ही? न, गॾिजी न कयो। गॾिजी कॾहिं बि न कयो आहे? गॾिजी न कयो, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि चैनल ते गॾिजी कयो आहे। चैनल ते गॾिजी कयो, पर इहो मुंहिंजे तजुर्बे में आहे त 2 डायरेक्टर कंहिं हिकु प्रोजेक्ट ते गॾिजी कमु न कनि त बहितर आहे। सही। बहितर न थींदो आहे। उहा इन में त हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी एबिलिटी हूंदी आहे, पंहिंजी हिकिड़ी शइ सोचियल हूंदी आहे, उनखे जेकॾहिं ॿियो सजेस्ट कंदो त उहो डिस्टर्बिंग थिए। उमूमन तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं कॾहिं आर्टिस्टनि में बि आदत डायरेक्टर वारे अची वेंदी आहे, सजेशन ॾेई वठंदा आहिनि, उहा डायरेक्टर ॾाढी बुरी लॻंदी आहे। भले भली उहा सजेशन राइट हुजे, पर जंहिं माण्हू जे हथ में कमाल आहे, जेको सोचे थो अचे हिकिड़ो फ्रेम, उनखे जेकॾहिं तव्हां सजेस्ट कंदो त उनखे उहो ॾाढो बुरो लॻंदो आहे। सही ॻाल्हि आहे। त कॾहिं बि 2 डायरेक्टर में उन करे 2 शींहं चया त हिकिड़े प्रोजेक्ट ते 2 डायरेक्टर कॾहिं बि कामयाबु कमु नथा करे सघनि। कंसीव करे अचे थो न, हाणे सॼो हुनजे ज़हन में हूंदो आहे, जेकॾहिं उन में को ॿियो इंटरफेयर कंदो या उनखे शेयर कंदो त उहो मज़ो न थींदो। डेफिनेटली। अच्छा, मुनवर सुब्रो जिन साहब खां मां पुछंदुसि त ही जेको ईद प्ले हाणे रिलीज़ थियो आहे KTN ते, उनजा राइटर तव्हां आहियो। मां ईद पेके कंदसि, मां ईद पेके कंदसि। छा सोचे करे तव्हां इहो लिखियो त मां ईद पोइ पेके? असल में थींदो ई आहे, सावरा छॾे पेके। अक्सर ॾिसंदा आहियूं घरनि में जहिड़ा झगड़ा थींदा आहिनि, ईद थींदी आहे। असल ॻाल्हि ॿुधाए न, ॻोठण माण्हू आहियूं, ॻोठनि में ॾिसूं था। असल में जिते हिकिड़ी नुंहुं या 2 नुंहं घर में हूंदियूं आहिनि त उते इहो बर्दक थींदो आहे। ऐं असां वटि सिंधियुनि जी रस्म आहे त शादी खां पोइ जेका पहिरीं ईद आहे उहा माण्हू पेकनि में कंदो आहे, छोकिरी पेकनि में कंदी आहे। अच्छा, हाणे हिकिड़े घर में 2 नुंहं, उन ॿिन्ही नुंहंनि जी ख़्वाहिश आहे त असां पेके ईद कयूं। हाणे हूअ बि तयारु थी आहे, हूअ बि तयारु थी आहे, ऐं ससु जेका आहे उहा विञण लॻी बीठी आहे त बाबा ईद वरी संडे ॾींहुं मां कीअं 2 नुंहं घर मां कढंदसि, हिकिड़ी त हुजे हिते। सही। सौरो वरी KTN ते पहुतो आहे, इन सूरन खान भॼी आया। इहा बि ॻाल्हि सही आहे। इहा थिंक आहे हुन ड्रामे जी। सुठो आहे, सब्जेक्ट सुठो आहे। असांजे कल्चर में इहे शयूं आहिनि त ईद जो या ख़ुशी जो मौक़ो हूंदो आहे त असांजे न्याणियुनि खे अबो मां ज़रूरु यादि ईंदो आहे। हा, घणो करे ईअं थींदो आहे त जेके औरतूं हूंदियूं आहिनि, पंहिंजे साहुरनि में ई आहिनि, पंहिंजे हस्बैंड जे घर
ईद सेलिब्रेट करे पोइ शाम जे टाइम या ॿिए ॾींहुं पंहिंजे जेको आहे त पेके वेंदियूं आहिनि। ऐं तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजा साहुरा हैदराबाद में था रहनि, मां कराची में रहंदी आहियां ऐं मां पंहिंजी अम्मी जो घर छॾे पंहिंजो घर छॾे मां हैदराबाद वेंदी आहियां साहुरनि में ईद करणु। अच्छा न किथे किथे ईअं बि थींदो आहे, किथे ईअं मतिलबु पेकनि मां साहुरे औरत ॾिसो जेका आहे उहा तव्हां सिचुएशन तव्हांजी लिविंग पोज़ीशन छा आहे। ॾिसो जेकॾहिं तव्हां रहो था पेकनि में था रहो त लाज़मी तव्हांखे साहुरनि में साहुरनि में त करणी पवंदी, पर जेकॾहिं साहुरनि में रहो था त ईद जो इवेंट तव्हांखे पेकनि में करिणो थो पए। त चेंजिस ज़रूरी आहे। वेझराई आहे, जेकॾहिं को डिस्टेंस न आहे त पोइ त माण्हू अधु ई त होॾे अधु ई त होॾे थी बस हिकिड़ी टंगाई ॾे हूंदी आहे कि टंगाई ॾे हूंदी आहे। हा न पर जेकॾहिं साहुरा सखर में पोइ काॾे वञे, पोइ बि सर वञिणो पवंदो, हिकिड़ो जॻह वञिणो पवंदो। वञिणो, हा ॿिए ॾींहुं वञिणो पवंदो, उन्हनि खे बि नाराज़ न आहे बिल्कुलु। त पोइ असां जेको आहे त हाजी अल्लाह बचायो ख़ासि करे साहिब जन ॾे हलंदासीं ते KTN ते करे चुका आहियूं, लॾो पाॾे ते। अच्छा लॾो पाॾे ते हा बिल्कुलु त उन में बि जेको आहे हिट सीरियल मशहूर हुयो ॾाढो इहो। जेको आहे साईं अलीमत ख़ासि कली साहिबु आहे असांजो जेको आहे हींअर वियल आहे उमिरि ते, अल्हम्दुलिल्लाह जेको आहे 30 ॾींहंनि जी छुटी ते अच्छा शूटिंग वूटिंग सभु रही पई आहे हुनजे इंतज़ार में। अच्छा अहिड़ो कहिड़ो किरदारु आहे जेको तव्हांखे लॻंदो जे तव्हां बेस्ट कयो आहे पंहिंजी लाइफ में, तव्हांजो पसंदीदा? विलियन। अच्छा विलन। सो बि विलन स्टेज ते में मार्जिन में वॾो हूंदो अथव, छो मां बि सॼी ज़िंदगी विलन जा ई कैरेक्टर्स कया। अच्छा किरण हींअर तव्हां ड्रामनि में ॾिसंदो न असांजे जेके बि कास्ट आहे पूरी, चाहे उहा फीमेल हुजे चाहे मेल हुजे, सभु विलन था नज़र अचनि। विलियन का बगैर विलन लॻा पिया आहिनि। हा विलियन का बगैर ड्रामा कोन्हे को, अगरि विलियन कोन्हे स्टेज कोन्हे। रोमेंट तव्हां केतिरो बि करियो लेकिन लाज़मी हुन में चटणी खपे। चटणी खपे त जेको आहे बेस्ट असांखे त ऐं मां सेट बि लॻाईंदो हुउसि, जेको आहे हुते पूरो सेट जेको आहे स्टेज जो पूरो मुंहिंजे ई अंडर में हूंदो। अल्हम्दुलिल्लाह हिते दुबई में बि हिकिड़ो प्रोग्राम कयासीं इंडिया वारनि सां गॾिजी करे, सही पाड़े वारी तव्हां अहिड़े जा अहिड़ा 2 ड्रामा थिया सिंधी जिन में थोरो हिसो विधोसीं। अच्छा अच्छा भगवान शिवलानी फतूमल माना दुबई में मूं 40 साल कढिया आहिनि। थिएटर जी ॻाल्हि था कयो तव्हां? हा थिएटर हुते ओवरनाइट प्ले कंदा आहिनि, हुननि जा 4 माण्हू पूरो ड्रामो कंदा आहिनि। अच्छा तव्हां थिएटर जी ॻाल्हि पिया कयो जी। अच्छा हिकिड़े लाइव प्ले में ऐं जेको तव्हां ड्रामास में कमु था कयो उन्हनि ॿिनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? छा ॾाढो फ़र्क़ु आहे ॾींहुं राति जो। हिन में मां हींअर हिकु फस्ट टाइम TV जी जेको आहे शूटिंग कई आहे, हूअं त थोरो घणो, पर जेको आहे जेतिरो हिन में कंफ्यूज़ थियो आहे किथे बि कोन थियो आहे। पर जेके स्टेज प्ले में बिंदास थी करे, छो त रिहर्सल थियल हूंदी आहे, हर शइ हूंदी आहे, दिमाग़ में ॻाल्हि वेठल, सही सही सही, ओतिरो ई कमु करिणो आहे जेतिरी हिकिड़ी लिमिट आहे। हिते लिमिट कान्हे, तोखे हीउ चवणो आहे तो त हितां फिर हेतिरो शाट वटि हेतिरो शाट वटि, कंफ्यूजन थिए थी। किचन जी तरफ़ बि जी अली भा असांजी कहिड़ी रेसिपी पई थी ठहे? चांहि पई थी ठहे? टपाल मेज़बान हीअं ठाहे रहिया आहियूं न वाइटल। अच्छा वाइटल तमामु ज़बरदस्त चांहि आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं माशाल्लाह जो कलर तमामु बहितरीनु आहे ऐं मां सम्झां थो हिकिड़ो कप वाइटल जो पीअण सां रमज़ान जी सॼी थक लाहे छॾींदो आहे। ऐं तव्हां बि वाइटल पियो, ज़िंदगी जियो। सो तमामु ख़ूबसूरत चांहि आहे। यानी अॼु तव्हां सोचे रखियो आहे त जेसी ताईं असां ट्रांसमिशन कंदासीं इहो देगड़ो चढ़ियो पियो। भई मिलंदी कलाम ते चांहि मिलंदी। महिमान नवाज़ी सिंध जी शान आहे उहा बि बिल्कुलु आहे। जेसीं असां चांहि महिमाननि खे न पीआरियूं, तव्हांजी ॻाल्हि वांगुरु केतिरा बि ताम खाराए न पोइ सभई शिकायत कंदा असांखे चांहि न पुछनि। न साईं तव्हां सभु खारायो न, बींदे थींदे घर वञी चवंदा बसि सभु ॾाढो माल खाइनि, भई चांहि प्यारियूं कोन का माना चांहि जी एॾी रेपुटेशन आहे, सभु खाधो ख़तमु, चांहि नंबर 1। न सही ॻाल्हि आहे, इनखे ई चवंदा आहिनि मेज़बानी, सिंध जी मेज़बानी। असां इन रमज़ान पूरे में जी हलूं था एंटरटेनमेंट जी तरफ़। जी मुर्क असांखे केरु पियो ॿुधाए तव्हां ॿिनि मां पहिरियां? जेको पासे में वेठो अथई, जेको पासे में त पहिरियों मुर्क में बि के चवंदासीं त असांखे ईद जे ॾींहुं को ज़बरदस्त कलाम ॿुधाए। बसि को अहिड़ो कलाम ॿुधाइजो जो असांजी दिलि चवे त असां झुमरियूं हणूं। हा अहिड़ो कलाम ॿुधाए जो चांहि बि असांखे मिली वञे पोइ। वाह दिल जो दिल बर हिकड़ो तो बेली घणा तान कजन दिल बिड़जे कहीं कगे तोड़े सवे सजो चन
पिया चैजन जन दर दर लाई दोस्त ओ केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस अल्लाह कंदो भाकुरन में तुंहिंजे माईंदुस तोखे करे कुंवार पंहिंजी वठी मावींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस अल्लाह कंदो भाकुरन में तुंहिंजे माईंदुस तोखे करे कुंवार पंहिंजी वठी मावींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस जियो भला सिक में सड़बो हो सिक में सड़बो उठ कदम मुझा जानी खड़बो हो जानी खड़बो किसी ताई भला सिक में सड़बो हो सिक में सड़बो उठ कदम मुझा जानी खड़बो हो जानी खड़बो माइट कदा तुझा प्यार जी बाजी केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस अल्लाह कंदो भाकुरन में तुंहिंजे माईंदुस तोखे करे कुंवार पंहिंजी वठी मावींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस अखिन मां वैया निकरी हो वैया निकरे कम बेनीअ खां वियो आ विसरी हो वियो आ विसरे निंड अखिन मां वैया निकरी हो वैया निकरे काल मथां रुगो काला चरियन जहिड़ो हाला केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस अल्लाह कंदो भाकुरन में तुंहिंजे माईंदुस तोखे करे कुंवार पंहिंजी वठी मावींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस जागी रानी हो जागी रानी हाणे कभी बस हिक ही कहानी हो हिक ही कहानी चवे इरशाद जागी रानी हो जागी रानी हाणे कभी बस हिक ही कहानी हो हिक ही कहानी हथ हूं तो पंहिंजो हथ में राजी तो सजो हथ में केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस केसी ताही तोखे मिठियूं फोन ते ॾींदुस अल्लाह कंदो भाकुरन में तुंहिंजे माईंदुस तोखे करे कुंवार पंहिंजी वठी माईंदुस
तोखे मिठियूं फ़ोन ते ॾींदुसि इरशाद जागीरानी तव्हां ॿुधायो तव्हां 90 ॿुधायो असां अंदाज़ो लॻाए वञो त इहा पहिरीं दिलि जी ॻाल्हि त न कई आहे उन्हनि हा न अच्छा हलो ख़ैर नो कमेंट्स अदार शाद बेहतरीन शायर आहे तमामु असांजो बेहतरीन शायर पंहिंजी जॻह ते आहिनि पर इन तरह जा गाना अॼुकल्ह हली रहिया आहिनि ट्रेंडिंग ते हली रहिया आहिनि सो ही अदार शाह जी शायरी तमामु हीअं सिंध में सुठी ॿुधी थी वञे माशाअल्लाह ऐं पंहिंजे सिंधी जो कल्चर सुठो लिखे थो माना अहिड़ो तमामु बहितरीन जीअं मुंहिंजो गीत आहे सदाई साण मुंहिंजूं दुआऊं अथई मंज़िलूं माण मुंहिंजूं दुआऊं अथई पर मां चवंदी आहियां त हर शइ पंहिंजी जॻह ते आहे पर माण्हू कॉन्ट्रोवर्सी जो शिकार न थिए जी जी कॉन्ट्रोवर्सीज़ खां थोरो बचे जेको माण्हू जो कमु आहे न माण्हू उन ते फोकस करे माण्हुनि खे वरी पसंदि आहे कंट्रोवर्सीज़ में अचण जी न उहे मुंहिंजे ख़्याल में जेको बॉलीवुड आहे न उन्हनि खे इहे शयूं सूट थियूं कनि त उहे कॉन्ट्रोवर्सीज़ जो शिकार रहनि या उहे अहिड़ा स्टंट्स कनि सो बहरहाल ॾाढी सुठी शाइरी ऐं ॾाढो बहितरीन गानो आहे ऐं इंशाअल्लाह असांजी दुआ आहे त इहो बि ट्रेंडिंग ते अचे इंशाअल्लाह सो भाउ तव्हां खां वठंदासीं इजाज़त ऐं जेको आहे इंशाअल्लाह वरी असांजा ॿिया गेस्ट बि असांखे जॉइन कंदा त मुंहिंजे ख़्याल में हिते ब्रेक जो बि वक़्तु आहे बिल्कुलु ऐं वठूं था हिते ब्रेक ॾिसंदा रहो ईद स्पेशल ट्रांसमिशन जल्दी हाज़िर था थियूं एक दफ़ो ॿीहर भले कार असांजी ईद स्पेशल ट्रांसमिशन में विद अ ब्यूटीफुल मेहमान विद अस ऐं उन सां गॾो गॾु किरण असां सां गॾु आहे वन ऑफ द गॉर्जियस होस्ट मां त चवंदुसि गॉड अरे वरी कुझु वधीक बटरिंग न थी थिए न बटरिंग नथी थिए आई एम रियली यू नो सच पियो चवां हलो थैंक यू सो मच ऐं मूंखे माशाअल्लाह तव्हां सां गॾु ईअं कमु कंदे कोन मज़ो ईंदो आहे ऐं मूंखे बि पर्सनली सीरियसली माना तव्हां सां ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं असां गॾिजी करे होस्ट कंदा आहियूं बसि पोइ तव्हां भॼी न वेंदा कयो न ॿियनि होस्टनि सां गॾु हेॾा पर असांजी कमिटमेंट थी वई आहे नेक्स्ट ईयर असां टपाल जो गॾु कंदासीं इंशाअल्लाह ख़्यालु कजो हा बसि ख़्यालु कजो बिल्कुलु बिल्कुलु न सम्झव गॾु आहियां मां तव्हां ईअं न त पोइ वरी न बिल्कुलु टपाल वारा चवनि त बसि ज़ुहैब खे छॾियो किरण खे ई था खणो मां उन में बि राज़ी आहियां कोई न मज़ाक थी कयां यार मज़ाक थी कयां अल्लाह सां एनीवेज असां ॿियनि गेस्ट बि जॉइन कयो आहे असां उन्हनि खे बि इंट्रोड्यूस कंदासीं ज़रूर नूर आरब सां गॾु आहिनि जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि उन सां गॾोगॾु एडवोकेट आहिनि सिंध हाई कोर्ट जो असां उन्हनि खे बि वेलकम कंदासीं ईद मुबारक तव्हांखे ईद मुबारक ऐं उन सां गॾोगॾु असां आहिनि मीर ख़ान बंगलानी जेके सीनियर एक्टर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु अच्छा घणो करे तव्हांजा जेके किरदार हूंदा आहिनि उहे वॾेरो ऐं सरदार जा काफ़ी हूंदा आहिनि त उन ते बि डिस्कस कंदासीं तव्हांखे बि भली कार मां त ठीकदार जो बि कयो आहे पुलिस जो बि कयो आहे सभु करे चुका आहिनि क्रिमिनल बि सभिनी सां कयो आहे अॼु ईद जो ॾींहुं कीअं सेलिब्रेट पिया कयो सर ईद ॾींहुं सभिनी दोस्तनि खे ईद जी मुबारक हुजे KTN जे 7 मुबारक हुजे अव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं असांखे KTN जे चैनल खे जेके बि दोस्त जिथे जिथे बि ॾिसनि था आले इस्लाम खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि ईद मुबारक ख़ैर मुबारक अच्छा हुन सां गॾोगॾु तव्हां ॾे ईंदासीं तव्हां ईद कीअं सेलिब्रेट कई छो जो असां जेके आर्टिस्ट आहियूं असां मां चवंदो आहियां 2 फैमिलीज़ आहिनि हिकिड़ी असांजे घर में फैमिली आहे जिते सेलिब्रेट कंदा आहियूं ॿी फैमिली असांजी KTN आहे ऐं वधीक प्यारी फैमिली आहे वधीक प्यारी फैमिली आहे त छा चवणु चाहींदो अॼु जे ॾींहं जे ॾिसो न इन जो असांजे प्यार जो अंदाज़ो इहो कयो जो मेन ईद जो ॾींहुं आहे सभिनि जे घर में भेण भाउ आया हूंदा के भेण भाउरनि ॾे विया हूंदा असां उन्हनि भेणनि भाउरनि खे छॾे करे हिननि भेणनि भाउरनि सां वेठा आहियूं इन जो मतिलबु आहे त हीअ फैमिली असांखे वधीक प्यारी आहे ऐं KTN आहियां त मां PTV जी आर्टिस्ट पर हिते एज़ अ डायरेक्टर एज़ अ राइटर एज़ अ आर्टिस्ट मूं काफ़ी अरसो कमु कयो ऐं स्टार्ट मूं एज़ अ राइटर ऐं एज़ अ डायरेक्टर KTN खां कयो अच्छा एज़ अ राइटर बि जी बिल्कुलु राइटर जी वैसे मूंखे ख़बर नहीं उहा हाणे ख़बर पई आहे त माशाल्लाह यू आर ऑल्सो अ राइटर या ठीकु आहे तक़रीबन केतिरा प्रोजेक्ट्स तव्हां लिखिया हूंदा 8-9 त मूंखे यादि आहिनि हितां जेके जेको एक्चुअली ही नाला मुंहिंजा इलाही चेंज लिखंदा आहिनि केॾी महिल नूर आरब लिखंदा आहिनि केॾी महिल कुझु लिखंदा आहिनि त उन्हनि में मुंहिंजो थोरो सॼो कैरियर डिस्टर्ब थी वियो आहे केॾी महिल नूरबानू लिखंदा आहिनि जेको बाबा जो नालो ॾिनल आहे त उन करे हितां वारा चवनि था त 12 आहिनि मां चवां थी 7 खां 8 आहिनि एक्चुअली मुंहिंजी डायरेक्शन में बि काफ़ी सारा ड्रामा आहिनि
त शायदि उन्हनि खे मिलाए करे 12 ड्रामा मुंहिंजा थी था वञनि। अच्छा, फीमेल डायरेक्टर्स घटि छो आहिनि न हुजण जे बराबरि आहिनि? कंहिं दौर में ज़िले हुमा हूंदी हुई, वरी तव्हां डायरेक्शन कई, ऐं मुंहिंजे ख़्याल सां इंडस्ट्री जे अंदरि तव्हां ॾिसो जेकॾहिं उर्दू मीडिया जी ॻाल्हि कयां त उर्दू मीडिया में फीमेल डायरेक्टर्स तमामु घणियूं आहिनि, सिंधी मीडिया में फीमेल डायरेक्टर्स छो कोन्हनि? मतिलबु आहिनि ई न। किरण, उहो इन करे कोन्हनि के जो असांखे हिते फैसिलिटीज़ कोन्हनि के, ठीकु आहे न। उर्दू मीडिया जी तव्हां ॻाल्हि था कयो त हुननि खे लोकेशन, ड्रेसिस, मेकअप, उन्हनि जो को बि प्रॉब्लम न हूंदो आहे। इवन कन्वेंस हिते असांखे हर शइ पाण खे करणी पवंदी आहे। असांखे मखसूस हिकिड़ो बजट ॾिनो वेंदो आहे, हिन में लोकेशन बि तव्हांखे पाण खे करणी आहे, हिन खे मेकअप खे बि, इवन फूड खे बि तव्हांखे पाण करिणो आहे। त हैज़ अ लेडी जेको आहे न असांखे उनखे थोरो संभालणु मुश्किल थी वेंदो आहे। त उन करे इलाही ज़िले हुमा खां पोइ मां आयसि। ज़िले मुंहिंजी रेडियो जी पुराणी दोस्त बि आहे, मूंसां को होस्ट बि रेडियो ते रही आहे। असां ज़िले हुमा ई मां रेडियो ते ॿारनि जो प्रोग्राम कंदा हुआसीं। मुंहिंजो स्टार्ट जेको आहे रेडियो पाकिस्तान आहे, त ज़िले वारा उन खां पोइ असांजी हिकिड़ी भेण आई आलिया चन्ना, उहा बि KTN ते डायरेक्शन करे चुकी आहे। मुंहिंजे ख़्याल में उन खां पोइ रूबी वारियूं आयूं, त उन्हनि बि ॿ टे ड्रामा कया, पर असांखे फैसिलिटीज़ कोन्हनि के। असां जेको आहे न लेडीज़ थोरी आराम पसंदि, मां न चवंदसि एज़ अ एडवोकेट जे हिसाब सां मां घुमां थी। केॾीमहिल मां मलीर बार आहियां, केॾीमहिल मां सिटी कोर्ट, केॾीमहिल हाई कोर्ट, केॾीमहिल हैदराबाद, जो मां हाई कोर्ट ऑफ सिंध जीअं ज़ोएब चयो। त पर उन में ॾुखियाई यार इलाही आहे, लाइनअप करणु आर्टिस्ट, काफ़ी सारा पंहिंजा आर्टिस्ट हैदराबाद मां ईंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, सॉरी मां तव्हांजी ते विच में ॻाल्हि थी कटियां पई। असां सां गॾु स्पॉन्सर्स बि आहिनि, इहे तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। असांजी स्पॉन्सर फैमिली आहे, सो तव्हांखे ख़बर आहे त असांजो मेन स्पॉन्सर आहे तलो कुकिंग ऑयल एंड बनस्पति। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। टपाल मेज़बान, सिंध जी नंबर 1 चाहें। बेक पॉलर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट। मरहबा गुलबहार, जहाँ प्यार वहाँ गुलबहार। हमदर्द रूह अफ़ज़ा, मशरूब मशरिक रूह अफ़ज़ा। पाकोला मिल्क, फुल क्रीम मिल्क, वाइटल पियो, ज़िंदगी जियो, क्विज शरबत, ट्रूली टेस्टफुली। नेल्सन पेंट्स, रंग जिंदगी का। नसीम मसाला, ट्रेडिशनल टेस्ट एंड क्वालिटी। मैकडॉनल्ड्स, आई एम लविंग इट। आबे दुबई ड्रिंकिंग वाटर, ड्रिंक वेल लिव वेल। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त आबे दुबई जेको पाणी आहे, दुबई जो बेस्ट पाणी आहे, जेको पाकिस्तान में बि हाणे ईज़िली अवेलेबल आहे, सो तव्हां उहो ख़रीद करे पी सघो था। ऐं उन खां अलावा मलका मसाला बि आहे। मलका मसाला में जीअं त हिमालयन पिंक सॉल्ट बि आहे, ऐं प्लेन स्पाइसिस ऐं रेसिपी मिक्सिस बि उन में आहिनि। त हिते जेको आहे, मां ॿी ॻाल्हि इहा तव्हां सभिनीनि सां शेयर करणु चाहींदमि त असांजी रमज़ान ट्रांसमिशन जेका तव्हां सॼी ॾिठी, ऐं उन जे पुठियां जेका टीम कमु करे रही आहे, ऐं उहा टीम अॼु बि असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहे। चाहे उहे हो जमालो हुजे, चाहे उहा महिमान रमज़ान हुजे, चाहे उहा ईद स्पेशल ट्रांसमिशन हुजे, असांजी जेका टीम आहे न 24/7 कमु करे रही आहे। ऐं मां इन्हनि सभिनीनि खे अॼु दिलि सां जेको आहे न सलाम करणु चाहींदमि, छो त हीअ उहा वाहिद टीम आहे KTN जी जेका महिनती आहे, कमु करे रही आहे। ऐं असां जेकॾहिं स्क्रीन ते एॾा सुहिणा नज़र अचूं था त हिननि सभिनीनि जी बदौलत नज़र अचूं था। तव्हां साउंड ॾिसी सघो था, साउंड इंजीनियर आहे असांजो राजेश नारायण, तव्हांखे साउंड परफेक्ट मिलंदो। तव्हांखे असांजी स्क्रीन परफेक्ट मिलंदी, MCR जी तरफ़ां तव्हांखे परफेक्शन मिलंदी। तव्हांखे हिते कैमरामैन जेके बि आहिनि असांजा, इहे सभु पंहिंजो प्रॉपर तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। चाहे उहा ब्रांडिंग हुजे, चाहे असां हुजूं, असांजा फ्रेम्स हुजनि। सो मां 1 बाय 1 सभिनीनि जा नाला खणणु चाहींदसि, अगरि तव्हांजी इजाज़त हुजे। छो जो असल हक़ हिननि जो आहे, असल हक़दार इहे आहिनि। सो असांजो सभिनि खां पहिरियां जेको डायरेक्टर कैप्टन ऑफ द शिप आहे अज़हर अली जोखियोभा, जंहिं सॼी रमज़ान ट्रांसमिशन भरपूर तरीक़े सां निभाई, वरी ईद ट्रांसमिशन खे निभाए रहियो आहे। उन खां अलावा असांजो OB ऑपरेटर जुनेद सुरियो, ख़ादिम मेतलो तमामु ज़बरदस्त OB संभाले रहिया आहिनि। उन खां पोइ जेका असांजी कैमरामैन जी जेका टीम अची रही आहे, उन में सभिनि खां पहिरियां जेको सीनियर में सीनियर जेको असांजो कैमरामैन आहे, अमानला चांडियो आहे, अली अहमद आहे, हसनैन आहे, सोनू आहे, अफ़ज़ल आहे, ऐं अमीर चांडियो आहे, ऐं असांजो शेफ़ अली समो बि उन में मौजूदु आहे, छो जो उहे बि टीम जा हिसा आहिनि हिन वक़्तु। ऐं उन खां अलावा
ओ बी सॉरी साउंड इंजीनियर राजेश नारायण ऐं हींअर जेको आहे असां सां गॾु जेको मौजूदु आहिनि ॿिया जेके म्यूज़िशियन्स आहिनि जेके ज़ुहेब सां गॾु हो जमाल उते बि हुया, मुइज़ भाई ऐं जॉनसन ऐं इनायत भा, इहे उहे टीम मेंबर्स आहिनि जिन खां बग़ैर असां कुझु बि न आहियूं। इहे सभु इन्हनि जी महिनतूं आहिनि। असां ट्रांसमिशन करे 2 कलाक या 3 कलाक असां घर वञी सुकून सां सुम्हंदा हुआसीं। हे 3-3, 4-4 बजे ताईं स्टूडियो में कमु कंदा हुया, उन खां पोइ हे इते ई सुम्हंदा हुया, वरी सुबुह जी तयारी कंदा हुया, असां अची हिते ट्रांसमिशन कंदा। बिल्कुलु मां इहा ई ॻाल्हि ऐड पे करणु चाही किरण, ॾिसो तव्हांजी ट्रांसमिशन में बि तव्हां सां गॾु हूंदा हुआ, उन खां पोइ वरी मुंहिंजी ट्रांसमिशन में मूंसां गॾु हूंदा हुआ। 24/7 ही तव्हांखे KTN ते मिलंदा ऐं मां हिननि खे सल्यूट करणु चाहींदुमि। हेतिरो मां एतिरो नथो करे सघां 24/7, ठीकु आहे। मुंहिंजो कमु आहे, मां वियुमि पंहिंजो शो कयो, दैट्स ऑल। उन खां पोइ पंहिंजे तव्हां पंहिंजो शो कयो, तव्हां पंहिंजे घर पर सभई सॼो क्रेडिट हिननि सभिनी सॼो क्रेडिट ऐं इन्हनि सभिनीनि खे मैनेज करण वारो पीर साहब, अमीर ऐं अज़हर भा, इन्हनि सभिनीनि खे मैनेज कयो आहे। मुंहिंजी दुआ आहे त तव्हां सभिनीनि जी ईद तमामु सुठी गुज़रे, इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं सुठी गुज़री रही आहे, बिल्कुलु गुज़री रही आहे, बिल्कुलु सुठी गुज़री रही आहे। ऐं हाणे मुंहिंजे ख्याल में एंटरटेनमेंट थी वञे, ख़र्ची बि त मिलणु खपे न पोइ। अच्छा मूंखे मिलंदी, मां ॾींदमि। अॼु ॾियणी पवंदी, अच्छा मां त वठंदुसि, तव्हां भली ॾियो किरण। अच्छा मूंखे सभई ॾींदा, तव्हांखे कोन मिलंदी? मां बि वठंदुसि, न छो? मां बि वठंदुसि, मूंखे अमान भाई ॾींदो, मां अमान भाई खां वठंदुसि। तव्हां खां वठंदा, मूंखे हे सभई ॾींदा। अच्छा 2 स्पेशली नाला खणणु चाहींदमि जेके सॼी रमज़ान ट्रांसमिशन में ऐं हिन में ईद ट्रांसमिशन में मूंसां गॾु हुया, उहे बि मुंहिंजा 2 मेकअप आर्टिस्ट जेके ॾाढा मेहनती आहिनि, सलीम ऐं मुज़म्मिल। इहे ॿई ॾाढा मेहनती छोकिरा आहिनि जेको सॼो रमज़ान ऐं सॼी हिन ईद ट्रांसमिशन में जेको आहे मूंसां गॾु हुया। सो थैंक यू सो मच एवरीवन, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मूंसां बि मुज़म्मिल ही गॾु हुयो जेको आहे त लास्ट 10 डेज़ हुआ, उन में मुज़म्मिल गॾु। अच्छा जॾहिं ईदी जी ॻाल्हि थी आहे त असां जेको आहे त मीर ख़ान साहब जिन खां पुछंदासीं, तव्हां केतिरी ईदी ॾिनी हिन ईद ते? असां ईदी ॾिनी आहे, वरिती आहे, अञा वठो पिया तव्हां? वठंदा आहियो? वठंदासीं न। अच्छा पोइ तव्हांखे केरु ॾींदो आहे ईदी? असांजा आहिनि, ॾियण वारा बि आहिनि, वठण वारा बि आहिनि। इन्हनि खां इहो त पुछो त रियालनि में वरिती आहे, दरहमनि में वरिती आहे, या पाकिस्तानी रुपीस में वरिती आहे, या डॉलर्स में वरिती आहे? एक्चुअली डॉलर्स खां थोड़ा परे आहियूं, ये सॼी ज़िंदगी मदीने में गुज़ारी आहे। असांजी लाइफ मदीने में गुज़री आहे अल्हम्दुलिल्लाह। तो मालिक जा करो न कमाए, कोई ॾियण वारो आहे ही कोन, सब वठण वारा न अल्हम्दुलिल्लाह। मूंखे अञा ताईं मिलंदी आहे ईदी, न चओ। मुंहिंजी जेका वॾी सिस्टर आहे न, त उहा मतिलबु जॾहिं मुंहिंजी वॾी सिस्टर जी शादी थी हुई त मां 5 सालनि जी हुयसि, त अॼु बि हो सम्झो त मूंखे पंहिंजी धीउ वांगुरु ई सम्झंदी आहे, त अॼु ताईं उहा मूंखे ईदी ॾींदी आहे। ऐं हस्बैंड जो त वॉलेट हूअं ई मूं वटि हूंदो आहे, उन खां त फुरींदी आहियां। ॾिसो ॿुधो, हस्बैंड जो वॉलेट ई हिननि वटि हूंदो आहे, ज़ाहिर आहे। इहा त राइट आहे, बिल्कुलु तव्हांजो हक़ आहे। अच्छा पंहिंजो पाण ते बि तव्हांजो हक़ आहे, हस्बैंड ते बि तव्हांजो ज़ाहिर आहे, ॿिए केरु थी बि कोन थो सघे, कुट कड़ा हुनखे। एनीवेज असांजी दुआऊं तव्हां सां गॾु, अल्लाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, तव्हांजी जोड़ी सलामत। ओके जी, त अॻिते वधंदासीं किचन जी तरफ़ हलंदासीं। जी अली भा जी, वाइटल जी जेका चांहि मां बिल्कुलु कप में विझी छॾी आहे, तव्हां बि पीओ, इंजॉय कयो ऐं पंहिंजे महिमाननि खे बि पीआरियो। हाणे मां रूह अफ़ज़ा जी शरबत ठाहींदुसि, छो जो माशाल्लाह असांजा वरी नवां गेस्ट असांखे जॉइन कया आहिनि, त महिमानदारी हलणु खपे। त रूह अफ़ज़ा जो शरबत ठाहियूं था, हिननि जी ड्रिंक्स बि मौजूदु आहिनि, तव्हां मार्केट में वठी सघो था। हिननि जो स्लोगन आहे चल सुन मेरे लाल, त तव्हां मार्केट में वठी सघो था। त मां रूह अफ़ज़ा ठाहे रहियो आहियां, तमामु बहितरीनु शरबत आहे, हिन जो कलर ज़बरदस्त आहे। मां हिन में खंडु कोन विझंदुसि, छो जो हीअ तमामु घणी मिठी हूंदी आहे। 4 खां 5 चम्मच मां हिन में घोले छॾिया आहिनि, हीअ हाणे मां पाणी में मिक्स कंदुसि। मूंखे त पीणो आहे रूह अफ़ज़ा, रूह को छू जाती है हर अच्छी बात, चल मेरे लाल। वाह वाह ज़बरदस्त। त रूह अफ़ज़ा असां सां गॾु आहे, बिल्कुलु कलर आहे माशाल्लाह, बेसब्री सां इंतज़ार। ऐं मूंखे बि बेसब्री सां इंतज़ार आहे, एजाज़ जी आवाज़ में जेको आहे न मूंखे गानो ॿुधणो आहे।
इंशाल्लाह ॿुधायो तव्हां शरबत पियो त पोइ गानो ॿुधायो न न शरबत त थींदा रहंदा तव्हां खां गानो ॿुधणो आहे गानो ॿुधाईंदा हाज़िर हाज़िर ॿुधाईंदा मिठी ईद आहे शरबत बि मिठो आहे तव्हांजी आवाज़ बि मिठी आहे बेटे जेको असांजो हाल आहे फुकरा माण्हू बस पोइ उहो हाल असांखे ॾेखारियो पंहिंजो मुंहिंजे उस्ताद जो गीत आहे मुंहिंजो उस्ताद बाबा शहीद गुलशेर थियणो छो जो ईद अच्छा ये असां नोट कयोसीं तव्हांजे यकतारे ते बि कुझु लिखियल आहे गुलशेर थीवणो जी जी मुंहिंजो उस्ताद बाबा गुलशेर थिवणो ऐं हुनजो शागिर्द आहियां उस्ताद खे बि यादि कयूं उस्ताद जो ई कलाम आहे ॻायल ईद हुजे ऐं उस्ताद खे यादि न कजे इहो थी नथो सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे सो असां तव्हांजे अॻियां पंहिंजे उस्ताद बाबा गुलशेर थिवण जो कलाम पेश कयूं था ऐं जेके ॿुधनि पिया ॾिसनि पिया देसी परदेसी ऐं मुंहिंजे उस्ताद जा ॿाहिरि वॾो भाउ आहे मुंहिंजे उस्ताद जो ॾाढो गुलमोहन थिवणो ऐं पतंग खान थिवणो ऐं असांजे सिंध जो बादशाह फनकार अदा दिलशेर थिवणो जेको मुंहिंजे उस्ताद जो भाउ आहे मशहूरु फनकार आहे उहो ऐं हुनजी पूरी फैमिली ऐं नंढड़ो दिलशाद नौशाद ऐं इरशाद थिवणो ऐं सभिनी दोस्तनि जे नाम ये मुझे उस्ताद जो कलाम हिते गुल छटियां हुते गुल छटियां हिते गुल छटियां हुते गुल छटियां ईद ते सुहिणो आयो मूंसां प्यार दवाए दो होत कयो अॼु मुंहिंजे अखण ते आयो हिते गुल छटियां हुते गुल छटियां लाल हुसैन जे सिर जो असां
हाणे शुरू कयो आहे तव्हां गानो बंदि करे छॾियो इन करे त मां ही खड़ी आयमि न वाकई ईद जे मौके ते फर्स्ट क्लास बेहतरीन हा बहितरीन ईद जे मुनासिब अल्लाह कईया इज्जत मौला कईया इज्जत छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी अल्लाह कईया इज्जत मौला कईया इज्जत छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी जियो जियो छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी दिल 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 में लगा दे रखंदे अंदर में सड़ंदे पचंदे ॿियनि खे कंदे छा पंहिंजी नियत जानी पियो लोड़ी दे अल्लाह कईया इज़त मौला कईया इज़त छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी अल्लाह कईया इज़्ज़त मौला कईया इज़्ज़त छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी दिल 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 में लगा दे रखंदे अंदर में सड़ंदे पचंदे ॿियनि खे कंदे छा पंहिंजी नियत जानी पियो लोड़ी दे अल्लाह कईया इज़्ज़त मौला कईया छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी 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 दिल 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 में लगा दे रखंदे अंदर में सड़ंदे पचंदे ॿियनि खे कंदे छा पंहिंजी नियत जानी को लोड़ी दे अल्लाह कईया इज़्ज़त मौला कईया इज़्ज़त छो तो तू सड़ी सड़ी तो तू तॾहिं मथे कोन तो चढ़ी
बहितरीन बहितरीन ज़बरदस्त ज़बरदस्त सॼो मज़ो हिन जो हुयो तव्हांजे गाने जो बि मज़ो हुयो तव्हां रोज़ ईंदा कयो हाज़िर इहो साड़ी लो किथां जो नवशहर फिरोज आहे ॿिए कंहिं जा आहियो? बाबा जी मुंहिंजो एल्बम आहे ईद जो एल्बम माशाल्लाह हाणे कयो आहे रिलीज़ कोन थियो आहे माशाल्लाह शो थी वियो आहे हिन जो अच्छा अॻी राति मां चयो साड़ी लो आहे कहिड़े इलाइक़े जो नवशहर फिरोज आहे ॿिए कंहिं इलाइक़े जो बाबा हे जेको पाण सम्झे जेको पाण ॾिसे जेको ॿिए जे लाइ बुरो सोचींदो उन जे लाइ आहे न अॼुकल्ह घणेई शाइरी हूंदो ई ईअं आहे ऐं वाक़ई जेको हिन ही दौर हले पियो त हर को पाण ई सम्झे थो इहो ई आहे असां सां इहा हालत आहे बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त हिते वठंदासीं ब्रेक ॾिसंदा रहो ईद स्पेशल ट्रांसमिशन अच्छा मां वने मूड में वेठी हम तो बात चवा मां वेलकम करण वारी है फिर भाई हेलो भाई गड मिली करे था चओ वेलकम ता के मेरा भली कार था कयो पिया ता दिसी रहा हो ईद स्पेशल ट्रांसमिशन एंजॉय करे रहा हूं मजो अची रहा है अच्छा हिन डफली जी माता के मजे जी गाल बुधाया त असा जा बिया भी म्यूजिशियंस इते बैठल आहिन आई जेको डफली वजाए पियो असा जो भा अजहर अली उन जी डफली असा चोरी कई है असा पे वजायो उन बेचारे के असा कोन था वजाए लियो आई बियो ढोलक ते असा जो भा है सुभान फकीर आई बैंजो ते आहे सखावत अली सो माशाल्लाह ॾाढी सुठी म्यूज़िक ये भी प्ले करे रहा आहिन ऐं स्पेशली जॾहिं तव्हां भाउ सां गॾु मिली करे जॾहिं वॼायो था न वाह वाह मज़ो अची थो बैंजो ते भाउ जी केॾी महारत आहे माना रियली लविंग इट ये उहे इंस्ट्रूमेंट्स आहिनि पंहिंजो ज़ुहेब जेकी अॼु जे दौर में न इन्हनि जी ॾाढी कमी महसूस थी थिए पई असां हर शइ ते ॻाल्हाईंदा आहियूं असां मतिलबु ईद बारातुनि ते हर शइ ते ॻाल्हाईंदासीं पर असां पंहिंजी सिंधी ॿोली ऐं पंहिंजे इंस्ट्रूमेंट्स ते इहे उहे शयूं आहिनि जेके असां उन्हनि ते नथा ॻाल्हायूं ऐं हिन कमी खे जेको अहिड़ा आर्टिस्ट पूरो बिल्कुलु फिल था कनि त पोइ हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको आहे त असां पंहिंजे महिमाननि जी तरफ़ अचूं त नूर आरब जिन सां असां गॾु आहिनि मूंखे इहो ॿुधाईंदा त मतिलबु ही ॿई डिफरेंट फील्ड्स आहिनि एक्टिंग जी डिफरेंट फील्ड आहे एज़ एन आर्टिस्ट ऐं लॉ जी डिफरेंट फील्ड आहे त तव्हांजी पंहिंजी पर्सनल ख़्वाहिश छा हुई त मूंखे एक्टर थियणो आहे डायरेक्टर थियणो आहे या मूंखे लॉ में वञो एडवोकेट थियणो आहे एक्चुअली मुंहिंजो मास्टर जेको आहे थियल आहे जर्नलिज़म में अच्छा मुंहिंजी स्टार्ट खां जेकी शुरू खां शौक़ु हुयो उहो जर्नलिज़म वारे साइड खां हुयो अच्छा त जर्नलिज़म मीडिया मास कम्युनिकेशन उन में पंहिंजा ई सभु शोभा अची विया त मास्टर करे जॾहिं मां आयसि त उहो रहंदो आहे न त इंसान खे हिकु ॼमण खां क़बर ताईं इल्मु हासिलु कयो तालिब इल्मु जेको आहे उहो सॼी उमिरि में माण्हू रहे थो त मां काफ़ी अरसो बाद में मीडिया बि जॉइन करे छॾी अल्हम्दुलिल्लाह ॿार बच्चा बि थी विया शादी बि थी वई त अलाह मां इलाही बाद में कयो ऐं मजबूरी इहा थी वई जो पंहिंजी फील्ड में ख़बर अथव त अर्निंग कुझु आहे कोन ऐं हुते पैसो सुठो आहे बिल्कुलु त ही शौक़ु आहे उहो मजबूरी आहे अच्छा वो मजबूरी रोजगार रोज़गार मासी रोज़ी भी ज़रूरी है घर में बिल्कुल मतलब तांजो शौक जेको आहे त मीडिया आहे शौक सही तॾहिं त सभु कुझु ॼाण के सुबुह जो जल्दी उथिया आहियूं ईद जे ॾींहुं महिमान बच्चा ॿार घर में सभु छॾे करे तव्हां सां गॾु वेठा आहियूं ऐं तव्हां अहिड़ो कहिड़ो प्रोजेक्ट कयो जेको तव्हांजो अॼु ताईं यादगार प्रोजेक्ट आहे तव्हांजे नज़र मुंहिंजो केटीएन जा A to Z प्रोजेक्ट फ़ासिला थियो ज़ंजीरूं थियो ऐं काफ़ी सारा मतिलबु इलाही पुराणियूं इहे मुंहिंजूं यादगिरियूं आहिनि त मेन त मुंहिंजो फ़ासिला जा मां 100 एपिसोड कया हुया उन खां पोइ मुंहिंजो बेबी थी वियो उन खां पोइ मुंहिंजो हस्बैंड जो पाकिस्तान खां ॿाहिरि ट्रांसफर थी वियो त 100 एपिसोड में त मां हुयसि फर्स्ट वारनि में अच्छा ऐं सलाउद्दीन तुनिया जी वाइफ हुयसि सेकेंड वाइफ वरी पोइ रियाना तबसुम थींदी आहे पर ॾाढा लाहा चढ़ा रहा सीरियल में भी आई मुझे लाइफ में भी अच्छा इहो ई त मज़ो हूंदो आहे न स्ट्रगल इनखे ई चइबी आहे इनखे ई चइबो आहे बिल्कुलु ॿारनि सां गॾु वरी तव्हां एक्टिंग बि कयो घर बि संभालियो हिन फील्ड खे बि ॾिसो मां सम्झां थी त उहा सक्सेसफुल औरत आहे किरण मां ॿारनि खे कोन संभालियो ॿारनि मूंखे संभालियो ईअं थींदो आहे
ई थींदो आख़िर में ॿार अची संभालियो ॿारनि मूंखे संभालियो आहे हाणे मूंखे ॿारनि ज़ोरी घर मां कढियो आहे त मामा वञ असांजे करे सभु कुझु ख़तमु करे वेठी हुई आहियां अल्हम्दुलिल्लाह ॿार जवान थी विया आहिनि मां नानी ॾाॾी बि आहियां लॻे बिल्कुलु बि कोन पियो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी धीउ हैदराबाद में आहे त उनखे 2 बेबीज़ आहिनि ऐं उहो पाण जेको आहे IT में बैचलर पई करे ॿारनि जी मदर आहे ऐं फारसी जी टीचर बि आहे ऐं सेकेंड मुंहिंजी मीडिया कम्युनिकेशन में आहे MS पई करे इकरा यूनिवर्सिटी मां थर्ड मुंहिंजी धीउ ईरान में CS पई करे कंप्यूटर साइंस पई करे 2 वॾा पुट आहिनि 2 शादीशुदा आहिनि ॿिन्हिनि खे 2 ॿार आहिनि त मां नानी बि आहियां ॾाॾी बि आहियां एक्चुअली मुंहिंजे सभिनी ॿारनि न फर्स्ट ईयर में लव मैरिज करे छॾी इंटर में जॾहिं मुंहिंजा ॿार आया त मुंहिंजो ॿार खे मुंहिंजी शादी इंटर में थी हुई एतिरी नंढे हूंदे कोन थी हुई नॉर्मल जीअं पंहिंजी सिंधियुनि में शादी थींदी आहे त इंटर जा पेपर ॾियण पई वञा त मां बि ख़ैर असां पेट सां हुयसि उमीद सां हुयसि मुंहिंजा ॿार त इंटर मुंहिंजो रिकॉर्ड तोड़े छॾियो इंटर में हू पेपर ॾियण में त हुननि जा ॿार मां संभालिया पई कुआरियूं बि आई मुंहिंजा पुट बि इहो ई आहे जॾहिं नंढी एज में तव्हां पंहिंजे ॿारनि जी शादी करायो था त पोइ मतिलबु पेरेंट्स में ॿारनि में फ़र्क़ु महसूसु नथो थिए उहे ब्रदर सिस्टर ऐं सिस्टर्स पाण में लॻे मां कोन कराई आहे शादी एक्चुअली हू मुंहिंजा 3 ॿार लव मैरिज करे आया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह 3 पंहिंजी लाइफ में ख़ुशि आहिनि ऐं पोटा पोटियूं वेंदी ॿार खणी वेंदी आहियां त मां हुन ॾाढी तव्हांजो बेबी आहे न यार मुंहिंजा पोटो त औरत जे लाइ ख़बर अथव सभिनी खां वॾी ख़ुशी जी लम्हो ऐं ॻाल्हि उहा हूंदी आहे जॾहिं तव्हांजा पुट तव्हांजे कुलनि बराबरि थी तव्हां सां गॾु हलनि त मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु असां चवंदा आहियूं त असां जेको आहे न कामयाबु थी वियासीं जीअं मौला अली जी शहादत जो ज़र्ब वक़्तु जेको हाणे ताज़ा ॾींहं गुज़रिया आहिनि त मौला जो हिकिड़ो जुमिलो आहे त या अल्लाह मां कामयाबु थी वियसि त उन हिसाब सां उन जी निस्बियत खां ज़ाहिर असांजी निस्बत मौला सां आहे त हिकु मदर जे लाइ बि उहा हिकिड़ी कामयाबी तसवुरु कई वेंदी आहे जॾहिं हुनजा ॿार उनजे कद जे बराबरि अची हुन सां गॾु हलंदा आहिनि सही ॻाल्हि आहे बिल्कुलु बिल्कुलु त पोइ हाणे जेको आहे त असां मीर ख़ान साहिब जिन खां पुछंदासीं माशाल्लाह तव्हां ॿुधायो त तव्हां ॿाहिरि बि काफ़ी रही आया आहियो पर चवंदा आहिनि त तव्हां भले पूरी दुनिया घुमी अचो पर पंहिंजो जेको वतन आहे पंहिंजो मुल्क आहे उनजे मट कोई बि न आहे तव्हांजो पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस कीअं रहियो हिन हिसाब सां सर जेका ॻाल्हि तव्हां कई वतन जी त हुबे वतन हुजणु खपे छो जो हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके खां हिजरत करे वञनि पिया त निकिरंदे निकिरंदे ॿी बैतुल्ला खे ॾिसी मके खे चई मां वरी हिकु दफ़ो मोटी ईंदुमि हिन जो मतिलबु इहो आहे त पंहिंजे वतन सां हुब आहे मोहबत आहे प्यार आहे हुजणु खपे उतां असांखे सबक़ु मिलियल आहे असांजी लाइफ त पूरी ॿाहिरि गुज़री आहे हा बसि मां नंढो ॿार हुयुमि होॾे हुयुमि मूंखे ॿार थिया वरी हिते मोटी आयासीं त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा ॿार सभु मदीने में पैदा थिया आहिनि ऐं हर सिंधी आर्टिस्ट न हर सिंधी मतिलबु आर्टिस्ट त आहिनि ई आहिनि जेको बि सिंध वासी वेंदो आहे माशाल्लाह उन्हनि जी इलाही सुठी दावत कंदा आहिनि मां अदा हमीद भुट्टो मुंहिंजो हस्बैंड मुंहिंजा ॿार मुंहिंजी भेण सभु असां पूरी फैमिली इहो न त को 1-2 माण्हू हुजनि चलो भला 1-2 माण्हुनि खे खाराए न पूरी फैमिली जे लाइ ऐं अल्हम्दुलिल्लाह डिनर ॾेई विया लंच ॾेई विया ऐं इलाही सारी मिक़दार में ऐं इलाही सारी मोहबत करण वारा इज़त ॾियण वारा माण्हू आहिनि अच्छा हुते कहिड़े तरीक़े सां ईद सेलिब्रेट कई वेंदी आहे हा हुन त ईद हितां हुतां जी ईद में ईद त हिकिड़ी हूंदी आहे जेको ईद आहे जेको रमज़ान जो ईद आहे उहा ईद आहे रोज़ा रखण खां पोइ 30 ॾींहं जेको माण्हू क़ुर्बानी जे थो रोज़ा रखे थो जान ज़कात कढे थो उन खां पोइ हिकिड़ी ख़ुशी आहे ऐं मिठी गॾु थियणु हिक ॿिए खे रमज़ान जे लाइ ईद मुबारक इहो जेको मुबारक ॾियणो आहे इहो रमज़ान जो मुबारक आहे ईद मुबारक पाण ॾियूं था बिल्कुलु बाक़ी हाणे जेको फ़र्क़ु आहे उते असां ईद कंदा हुआसीं रोज़ा रसूल में मस्जिद नबी में ईद थींदी ऐं गुज़िश्ता साल बि उते थियो तक़रीबन 2000 खां वठी 2025 ताईं 23 ईदूं मां मदीने में कयूं 23 ईदूं कयूं आहिनि तव्हां मदीने में ॿई त जेके हिते कयासीं पाकिस्तान में उहे पंहिंजो KTN सां गॾु कयासीं तो असांजो मीडिया में अचण बि के इतफ़ाक़ ईअं ई हुयो मां आर्टिस्ट खां वधीक लवर आहियां लवर आर्टिस्ट आहियां लव बि असां जॾहिं आर्टिस्टनि सां मोहबत करण वारो ऐं आर्टिस्टनि जे मोहबत में असां आर्टिस्ट थियासीं ऐं स्टार्ट बि मां KTN मां वरितो अच्छा अच्छा त पोइ तव्हांजो फेवरेट एक्टर आर्टिस्ट केरु आहे मुंहिंजो अंदर में जॾहिं PTV दौर हूंदो आहे सॾी ज़्यादा ड्रामा नूर मोहम्मद लाशारी ऐं सलाहुद्दीन तुनियूं जो हिकिड़ो ड्रामो आयो हो जेको हुनजो भाउ हूंदो आहे अहमद महिमान हुन ते ज़ुल्म कंदो आहे हिकिड़ो वॾेरो थी तो उहो ड्रामो
वरी रिपीट भी थी हलियो 8-10 साल बाद में PTV ते वरी रिपीट भी थी हलियो तो सलादीन तुने खां मां मुतासिर थियो। अच्छा 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 मां ॿुधो आहे तव्हां काफ़ी सखी माण्हू आहियो ऐं ईदी दिलि खोले ॾींदा आहियो। मक़सदु इहो आहे त तव्हां हींअर ईदी ॾेई वेंदव। असां ईदी ॾेई वेंदासीं छा इरादो आहे पोइ? बिल्कुलु असां सखी बिल्कुलु आहियूं, मालिक जा करोड़ करम आहिनि, पर किन खे ईदी ॾींदा आहियूं किन खे वठंदा आहियूं। असांखे ॾियणी पवंदी तव्हांखे, असांखे ॾियणी। तव्हां कहिड़ी कैटेगरी में अचो था उहो असां किरन खे ॾियूं था, तव्हां खां वठूं था। ईअं कयूं था। इहो बि सही आहे, इहो बि सही आहे। क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे। वेचारा ॿार आहिनि फेस में ॾिसो केॾी मासूमियत आहे। उहो त वाकई मालूम आहे, तव्हांखे ॾियूं था हाल। हलो ठीकु आहे, पर अॼु असां तव्हां खां लाइव वठंदासीं ईदी इंशाल्लाह। ठीकु आहे न? इहो बि सही आहे। ईद जी मिठाई माशाल्लाह, ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे, मिठो ॾींहुं आहे, त सभिनी दोस्तनि खे इहो मैसेज बि आहे त मोहबतूं वंडो। रंजिशूं नाराज़गियूं हर माण्हू में हूंदा आहिनि, क़ौमनि में बि हूंदा आहिनि, पाड़े में बि हूंदा आहिनि, रिश्तनि में बि हूंदा आहिनि, ॿाहिरि भेनरुनि में सभिनी में हूंदा आहिनि। बर्दाश्त रखो, कंहिंखे हलाइणो आहे त बर्दाश्त करिणो आहे, जो बर्दाश्त न कंदासीं बराबरी कंदासीं त पोइ माण्हू रिश्तनि जे बराबरी न कयो, पर रिश्तनि खे जेको आहे त निभाइण लाइ झुकाव कयो। बाक़ी जेके तालुकात हूंदा आहिनि उहो रियली बराबरी ते रखजनि। बिल्कुलु। अच्छा हिकिड़ो ॿिन्हिनि खां सवाल कंदासीं, जॾहिं असां बि नंढा हूंदासीं डेफिनेटली तॾहिं ईदूं डिफरेंट हूंदियूं, त तव्हांजो एक्सपीरियंस जेके पुराणियूं ऐं पहिरियूं ईदूं हूंदियूं ऐं अॼु जी ईद में कहिड़ो फ़र्क़ु आहे? सभ खां वॾो फ़र्क़ु त पहिरियां वठंदा हुआसीं, हाणे ॾियूं पिया। इहो ई आहे, इहो ई आहे, पहिरां वठंदा हुआसीं, हाणे ॾियणो पए थो। हाणे अचूं था हिन मौज़ू ते त ॾिस जॾहिं असां नंढा हुआसीं त माउ पीउ गॾु हूंदा हुया, चाचा मामा कंहिंजो नानो ॾाॾो। हाणे वॾा थिया आहियूं त को रिश्तो कोन्हे को। बिल्कुलु। सभिनी खां वॾी कमी जेकी आहे न उहा माउ पीउ जी आहे। ठीकु आहे, मज़ाक पंहिंजी जॻह ते, पर रिश्ता जेके कुझु आहिनि जेके न विसरंदा आहिनि। चवंदा आहिनि त पहिरियां कब्रिस्तान खां डपु लॻंदो, हाणे कब्रिस्तान सां मोहबत थी वई आहे। माउ पीउ हुते आहिनि, क़ब्रुनि ते वञणु हाणे सुठो पियो लॻे, कब्रिस्तान हाणे वणे पियो। त दुख बि आहे, ख़ुशी बि आहे, ऐं दुख ऐं ख़ुशी जे मौक़े ते ई पंहिंजा यादि ईंदा आहिनि। त माउ पीउ, चाचा मामा, नानो नानी त कोन ॾिठासीं ऐं ॾाॾो ॾाॾी, पर मुंहिंजो बाबा ऐं अम्मा जेका मूंखे इलाही यादि ईंदा आहिनि। ऐं बसि पहिरियां ईदूं ॾाढियूं सुठियूं हूंदियूं हुयूं, ख़र्ची वठणु त हाणे बि हस्बैंड खां खिलण वारी ॻाल्हि त वठूं पिया, त जेको हाणे पाण वठी हूंदी आहे, बल्कि उन्हनि जी पर्सन मां खणी विराईंदा आहियूं। पर हाणे मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह ॿई पुट बि मूंखे ख़र्चियूं ॾींदा आहिनि। त जेको आहे न पहिरियां वॾनि जो साथ हुयो ऐं पुरखुलूस मोहबत हुई यार, हिकिड़ी पुरखुलूस रिश्ता हुया, बनावटी रिश्ता न हुया। अॼुकल्ह दिखावो जेको बनावटी जेको आहे न अॼुकल्ह सिर्फ़ु महज़ हिकिड़ो उहा आयो, ख़ुशि थियो इहो, दिलि में हिकिड़ो, दिमाग़ में हिकिड़ो, ज़बान में हिकिड़ो, इहो थोरो वधी वियो आहे। बिल्कुलु सही। हिते हाणे हलंदासीं किचन जी तरफ़। त अॼु तव्हां रुगो मिठो खाराए 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 असांखे शुगर न कराइजो, त एॾो बि मिठो न खारायो। मिठी ईद पहिरीं जाइ ते आहे, पोइ भला शुगर वारी दवाऊं बि गॾु रखूं? न, असां वटि वैरायटी माशाल्लाह घणी आहे। हाणे असां ठाहियूं पिया क्विज़ आइस्क्रीम शरबत, तमामु बहितरीनु आहे, छो जो ईद जो ॾींहुं आहे ऐं महिमान अचनि वञनि पिया, त असांखे ज़ाहिर महिमान जो बि ख़्यालु रखिणो आहे। ऐं हिननि जा क्विज़ वारनि जा त माशाल्लाह तव्हां ॾिसी सघो था, मार्केट में जेके सॉफ्ट ड्रिंक्स बि तमामु घणा आहिनि। तव्हां ईद ते पंहिंजे महिमाननि खे पीआरियो, लंच में ऐं डिनर में तव्हां यूज़ कयो। त क्विज़ आइस्क्रीम जेका शरबत आहे मां अॼु ठाहियां पियो। बस शरबत तव्हां ठाहींदा वञो था, पर पीआरियो त कोन। मां इहा ई ॻाल्हि चवां पई, बारी त पीआरियो कंहिंखे पिया आख़िर? जी जी प्यारी न उहो गॾु पियो थो करे, त जेको वेंदो हुनखे गिलास ॾींदो। तमामु ज़बरदस्त जो कलर आहे ऐं माशाल्लाह जो आइस्क्रीम जो मज़ो आहे, ऐं तव्हां बि ठाहे पंहिंजे घर में पंहिंजे महिमान खे सर्व कयो। इन जी ख़ुशबू ई पंहिंजी आहे। जी ख़ुशबू ई पंहिंजी आहे, छो जो आइस्क्रीम शरबत आहे, सिरप आहे, तो इनमें आइसक्रीम जो भी मज़ो आहे तव्हांखे। आइसक्रीम तव्हां मिठे में कंहिं में भी आइसक्रीम में भी तव्हां आइसक्रीम फ्लेवर्ड आहे। आइसक्रीम फ्लेवर्ड बिल्कुल। अच्छा, यानी असां बाजार में कंहिं भी फ्लेवर जी आइसक्रीम वठी अचूं, उन जे मथां इन सिरप खे डिप कयूं त उन खाई सघूं था। बिल्कुल बिल्कुल। वाह 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 वाह। तो सिर्फ यो ग्रीन वारो या इन जो जेको रेड वारो रेड वारो वो भी तव्हां इस्तेमाल कर सकदा, वो भी सिरप आहे। अच्छा, रेड वारो वो भी सिरप आहे। ओके। अच्छा, मतलब कंहिं भी मिठे जे मथां आराम सां तव्हां कस्टर्ड जे मथां यूज़ कयो, तव्हां शीरखोरमे जे मथां यूज़ कयो, में सब कर सको था। हर शे जेको भी मतलब तव्हां मिठो डेजर्ट जेको भी तव्हां ठाहियो था, उन्हनि जे मथां तव्हां जेको आहे क्विज़ जो
सीरप यूज़ करे सघो था। अॻियां अंबनि जी मुद पई अचे, बिल्कुलु अंब कटे उन्हनि जे मथां विझी खाई सघो था। अंब त पाण ई मिठा आहिनि, अंबनि खे न पर थोरो ज़ाइको जेको आहे न डिफरेंट टेस्ट चेंज हमेशा ऑलवेज चेंज ऑलवेज बेटर। हाँ जी केलो आहे, नई नई शयूं हमेशा सुठियूं लॻंदियूं। चाट में जे अंब जे चाट में ठाहे फ्रूट चाट जे अंदर भी तव्हां यूज़ करे सघो था। वाह वाह ज़बरदस्त। त पोइ किरण मुंहिंजे ख़्याल में एंटरटेनमेंट काफ़ी टाइम खां न थी आहे। बिल्कुलु ज़रूरी आहे। त एजाज़ भाउ जी बाबा छा पिया ॿुधायो? से जीअं ॻाल्हियूं हलनि पियूं त इंसान जीअं अधी ॻाल्हि करे वेही त माण्हू हेठां मथे ईंदो आहे, इन में तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि, कई मुश्किलातुनि खे माण्हू क्रॉस करे बुलंदी ते पुॼंदो आहे। पोइ माण्हू त ॾिसंदा आहिनि सफ़ेद पोशी में दादा अदा सऊदी वञी रहियो या अधी महिनत के जेके पंहिंजा ॾुख सुर ॿुधाए वई त इन मंज़िल ते पुॼण लाइ तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि बाबा। सही ॻाल्हि आहे। पहिरियां शुरूआत में असां KTN ते ईंदा हुआसीं त लोकल ईंदा हुआसीं होॾां बसनि में चढ़ी, अॼु लहंदा हुआसीं सदर में, वरी हुतां रक्षा अघु ॾिसंदा हुआसीं जे मिलंदो हुयो ठीकु आहे, न त वरी कॾहिं कॾहिं पंधु बि वेही पवंदा हुआसीं। ऐं ॾिसो इहा तव्हांजी स्ट्रगल आहे, तव्हांजो महिनतूं आहिनि ऐं चवंदा आहिनि कंहिंजी बि महिनत रायगान न वेंदी आहे। ॾिसो तव्हां पंहिंजी पोज़ीशन ते आहियो, अलाह साईं तव्हांखे मक़ाम ॾिनो आहे, तव्हांजा एतिरा हज़ारनि में फैंस आहिनि जेके तव्हांखे चाहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असां KTN जो जीअं पहिरियों शुरूआती प्रोग्राम इहो मेराण जा मोती खोलियो, अदा हूंदो हुयो बिशारत समो, उन में असां फनकार हिते स्टूडियो ही आहे त हिते रिकॉर्डिंग थींदी असांजी। अच्छा उन वक़्तु बारिशूं पवंदियूं ॾाढियूं, भई मौसम बि ॾाढी बहितरीनु हूंदी, पर इहो हुयो असां ईंदा लोकल हुयासीं, यकतारो मुंहिंजो बैग में हूंदो ऐं अकेलो ईंदो हुउसि अची लहंदो हुउसि सदर में, उतां ईअं ईंदा हुआसीं, केरु कोन गॾु हुयो। पोइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु पंहिंजा बच्चा गॾु आहिनि, पंहिंजा म्यूज़िशियन वारा गॾु आहिनि, अलाह जा करम आहिनि। बाबा साईं जन कोन्हनि खे अमर जी जे लाइ असां उन जा घरां निकिरंदा आहियूं त बि कदमनि ते चुमी कदम, अमड़ हिते बि चुमी ॾींदी आहे, हिते बि, हिते पोइ निकिरंदा आहियूं घर खां ॿाहिरि। जीअं वरी घर दाख़िल थींदासीं त बि असांजो इहो वरी मुंहिंजो औलाद आहे, उहो बि अमड़ जी जल मुंहिंजी अम्मा खे, उन खां बाद में वरी पंहिंजी अमड़ सां इहो ई सबक़ु मुंहिंजो आहे, छो जो अमड़ माउ पीउ जहिड़ो रिश्तो ॿियो दुनिया में आहे ई कोन। बिल्कुलु 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 बिल्कुलु। त पोइ छा पिया ॿुधायो हाणे असां? हीउ कलाम आहे मुंहिंजो नए एल्बम जो, ईद जो एल्बम ऐं पंहिंजे KTN जो प्रोग्राम। पोइ असां चऊं था त अहिड़ो कलाम थी वञे। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, लेवल में आने को, हम जैसा हो जाने को, लेवल में आने को, हम जैसा हो जाने को। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, ओ लेवल में आने को, हम जैसा हो जाने को, ओ लेवल में आने को, हम जैसा हो जाने को। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को। नियत वाले साफ सच्चे, हम सादे हैं दिल के अच्छे हैं, नियत वाले साफ सच्चे, नियत वाले साफ सच्चे। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, लेवल में आने को, हम जैसा हो जाने को, ओ लेवल में आने को, हम जैसा हो जाने को। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को। खुद बर्बाद हो जाएगा, खुद बर्बाद हो जाएगा। अब हमसे जो टकराएगा खुद बर्बाद हो जाएगा, खुद बर्बाद हो जाए। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने
को, ओ लेवल में आने को, हम जैसा हो जाने को। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को। वरना जाएगी तेरी जाना, वरना जाएगी तेरी जाना। आज अपनी सफर का के ना माना, वरना जाएगी तेरी जाना, वरना जाएगी तेरी। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, लेवल में आने को, हम जैसा हो जाने को, हम जैसा हो जाने को। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को, बड़ा टाइम लगेगा तुमको हमारे लेवल में आने को। अॼु त तव्हां साड़े छॾियो आहे। जबरदस्त शायरी। बड़ा टाइम लगेगा तुमको हमारी लेवल में। हकीकत ॻाल्हि आहे, हकीकत ॻाल्हि आहे। सो थैंक यू सो मच सर। तव्हां खां वठंदासीं असां इजाज़त। अल्लाह ख़ुशि रखे और सलामत रखे। ॿीहर तव्हांखे असांजी तरफ़ां इलाही इलाही ईद जूं वाधायूं मुबारकूं हुजनि। ऐं हिते ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे। ब्रेक वठंदासीं। तव्हां वठो। तव्हां ई वठो। ठीकु आहे, केॾा न वञिजो। तव्हां ॾिसी रहियो ईद स्पेशल ट्रांसमिशन। वरी असां सां ॿिया बि गेस्ट आहिनि, उन्हनि सां बि मिलंदासीं, खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं। भलकार करे रहे आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो ईद स्पेशल ट्रांसमिशन। ऐं ॿीहर तव्हांखे मुंहिंजी ऐं मुंहिंजी टीम ऐं सॼे KTN सथ जी तरफ़ां ईद उल फित्र जी तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। हीअ मिठी ईद आहे। मिठी ईद जी मिठियूं मिठियूं ख़ुशियूं ऐं इलाही मिठो मिठो खाधो आहे जेको अली भाउ असांखे ठाहे करे खाराए रहियो आहे। उन सां गॾोगॾु मिठा मिठा आर्टिस्ट डिफरेंट आर्टिस्टनि खे ॾिसी रहिया हूंदो। त हाणे बि असां सां महिमान मौजूदु आहिनि, असां उन्हनि खे इंट्रोड्यूस कराईंदासीं। असां सां गॾु रियाज़ लाखो साहब जिन आहिनि जेके सीनियर टीवी ऐं फिल्म एक्टर आहिनि, उन्हनि खे भलीकार चवंदासीं। तव्हांखे ईद मुबारक। ख़ैर मुबारकूं अव्हांखे ऐं KTN जे सॼे सथ खे ऐं ॾिसंदड़नि खे ईद मुबारक क़बूल हुजे। तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां असांखे हर दफ़े KTN यादि कंदो आहे ऐं असां बि ईद KTN सां गॾु कंदा आहियूं। KTN कीअं पंहिंजे आर्टिस्टनि खे भुली थो सघे भला। बिल्कुलु, कोई शक न। उन सां गॾोगॾु असां सां जेको आहिनि त आशिक़ कहरी साहब जिन आहिनि जेके बहितरीन डायरेक्टर आहिनि ऐं एक्टर आहिनि, उन्हनि खे बि भलीकार चवंदासीं। ईद मुबारक। ख़ैर मुबारकूं ऐं तव्हांखे बि मुबारकूं। पूरी सिंध जे असांजे जेके मारोड़ा आहिनि, ॾिसण वारा आहिनि, उन्हनि खे बि ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। ऐं KTN सथ खे बि मुबारकूं जेके सदाईं असांखे यादि कंदा आहिनि ईद ते। ऐं उन्हनि जा प्रोग्राम त हलंदा ई रहंदा आहिनि ऐं उन्हनि में त हूंदा ई आहियूं, पर ईद जे मौक़े ते यानी ख़ुशी जे मौक़े ते असांखे यादि कंदी आहे। असांखे ॾाढो ख़ुशी तमामु सुठो। तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि ईद जे ॾींहं ते। ऐं हाणे असां सां गॾु आहिनि रजिब गुलज़ार साहब जिन जेके बहितरीन सिंगर आहिनि, उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। ईद मुबारक। ख़ैर मुबारक। अव्हांखे बि ईद मुबारक ऐं KTN जो जेको सथ आहे उनखे ईद मुबारक। जेके डे ऐं पर डे में असांजे इन चैनल खे KTN खे ॾिसनि पिया, उन्हनि खे बि ईद मुबारक। खैर मुबारक। खैर मुबारक। अच्छा, पंहिंजे महिमाननि खां ईद जे हवाले सां ज़रूरु पुछंदासीं त अॼु जो ॾींहुं कीअं हली रहियो आहे, कीअं सेलिब्रेट करे रहिया आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, ईद आहे ख़ुशीअ जो नालो। बिल्कुलु। सो ऐं वरी पंहिंजनि सां ईद मल्हाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। अॼु छा हिन खां पहिरीं जेके बि ईदूं आहिनि उहे KTN सां गॾु ऐं सॼे उनजे ॾिसंदड़नि सां गॾु ईद गुज़रे थी, त इन में तमामु ख़ुशी आहे। अल्हम्दुलिल्लाह ईद जो ॾींहुं आहे ऐं सुबुह जो उथी जेको आहे सो तयारु थी ईद नमाज़ पढ़ी ऐं KTN जे सॾ ते तव्हां वटि हाज़िर थियासीं।
तमामु ख़ुशी महसूसु पिया कयूं ऐं ॿुधण में पियो अचे त असांजो शेरो जेको आहे उहो ॾाढा सुठा खाधा तयारु करे महिमाननि खे खाराए पियो त हीअं असांजो फोकस हीअं आहे पर हीअं ॾेढी अख सां बुर्जी खानी लेप ॾिसूं इहो लाज़मी ॾिसो ज़रूरी आहे इहो ॾिसणु न ज़रूरी आहे छो जो मिठी ईद आहे ऐं मिठी ईद ते खोड़ सारी उम्मीदूं हूंदियूं आहिनि मिठाण ॾे बिल्कुलु असांखे एतिरी त ख़बर आहे शरबत ठाहिनि पिया पर मिलिया न आहिनि गॾु करे रखनि अच्छा अली भा रुगो मिठे ते असांखे न जेको आहे टरखाइजो सही आहे न भाई ज़ाहिर आहे हाणे सुबुह खां वेठा आहियूं मंझंदि बि तक़रीबन थी वई आहे त लंच जो बि त कुझु इंतज़ाम हूंदो बिल्कुलु त लंच में छा पिया ठाहियो बिरयानी खाराईंदव कोरमो खाराईंदव छा कराईंदव बस तव्हां जेको फरमाइश कयो उहो ठाहींदासीं बस पोइ इहो ज़ुहैब भाई डिसाइड करे जेको आहे न तव्हांखे ॿुधायो किरण अॼु कोरमो बि हूंदो मिठो हूंदो अच्छा कोरमो भी मिठो हर शइ मिठी हूंदी आहे अली भाई हर शइ मिठी ठाहींदो न मिठी ईद त पंहिंजी जाइ ते पर कुझु नमकीन हुजे जी जी ओके बिल्कुलु सिंधी बिरयानी ठाहींदासीं सिंधी बिरयानी वाह वाह अली भाई जा जी सिंधी बिरयानी हिन ते आउं सम्झंदुसि त हिकिड़ी क्लिपिंग थी वञे अहिड़ी जो आसरो ॾाढो भलो मिलियो मिठे जे मथां चहराइण बि ज़रूरी आहे हिन सां गॾो गॾु हिकिड़ी आउं ॿी ॻाल्हि कंदुसि असां सां हर दफ़े असांजो प्यारो दोस्त अलाह साईं हुनजा नसीब भला कया आहिनि हाजी अली मोहम्मद ख़ासि अली साहिबु जेको सुठो डायरेक्टर बि आहे आशिक़ भाउ सां गॾु डायरेक्शन में KTN खे ॾिना अथसि ड्रामा हींअर उहो उमिरि ते आहे ऐं मदीने पाक में आहे अॼु कलाक खण पहिरीं जेको आहे सो हुन वाइस करे सभिनीनि खे ईद मुबारक चई असांजे तरफ़ां हुनखे ईद मुबारक बाबा ऐं खोड़ सारियूं दुआऊं KTN जे लाइ KTN जे सथ जे लाइ आमीन हिकिड़ो वाइस बि उमाणियो पॉलिसी जे तहत वाइस कोन था पाण हिते ॿुधाए सघूं बहरहाल हाजी साहिबु तव्हांखे हिन प्रोग्राम में असां यादि कयो आहे ऐं तव्हां असांजे लाइ दुआ ॻोयो असां लाइ दुआ ज़रूरु कजो ज़ुहैब जे लाइ नंढड़ी जे लाइ ऐं जेके बि दोस्त आहिनि ॾिसंदड़ हुननि जे लाइ ऐं KTN जे सथ ऐं KTN जी मैनेजमेंट ऐं मालिकनि बिल्कुलु ज़रूरु असांखे सभिनीनि खे बि दुआउनि में यादि रखिजो ऐं तव्हांजा सलाम बि पहुता असां ताईं ऐं असां बि तव्हांखे जेको आहे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदासीं छो त इलाही घटि माण्हू हूंदा आहिनि सर जेके ॿियनि खे यादि रखनि त अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे न लाज़मी यादि रखणु घुरिजे पंहिंजी दुआउनि में सो इहा हिकु वॾी ॻाल्हि हूंदी आहे ज़ुहैब मां सम्झंदी आहियां त कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे त असां जॾहिं मुसले ते वेहूं था दुआ जा हथ जॾहिं असां अलाह जे आॾो खणूं था न त मूंखे लॻंदो आहे उन वक़्तु इंसानु जेको आहे न मुनाफ़िक़ थी थो वञे ठीकु आहे न पंहिंजे लाइ पंहिंजे घर भातियुनि जे लाइ बसि पंहिंजे औलाद जे लाइ ॿियनि जे लाइ कंहिंजे लाइ बि दुआ कोन घुरंदो आहे इहा जेका ॻाल्हि आहे न इहा मुनाफ़िक़त में ईंदी आहे सभिनीनि लाइ दुआ घुरो कंहिंजो नालो नथा खणी सघो त एतिरो ज़रूरु चवंदा कयो त अलाह साईं जेका बि असांजी मुस्लिम उम्मा आहे न जेका परेशान आहे या जंहिंजूं परेशानियूं आहिनि या जेके बीमार आहिनि उन्हनि सभिनीनि खे शिफ़ा ॾे उन्हनि जी परेशानियूं दूरि कर ऐं उन्हनि ते रहम कर बसि इहा दुआ लाज़मी घुरंदा ऐं हाजी अली मोहम्मद उन मौक़े ते असां सभिनी खे हाणे सभिनी खे यादि कयो थैंक यू हाजी अली मोहम्मद साहब महिरबानी दा महिरबानी अल्लाह से उनखे ख़ुशि रखे हमेशा दुआ घुरबी जग जहान जे लाइ उन सदके पे पंहिंजी दुआ घुरबी बिल्कुलु घुरिजे ओके त पोइ आशिक़ कहरी जिंदे बि हलंदासीं तव्हां ॾियो हाल अहवाल ईद जे हिसाब सां कोई प्रोजेक्ट आहे कोई आयो आहे कंहिं ते कमु हले पियो या कुझु ॿियो हले पियो न फ़िलहाल KTN जे तरफ़ां को प्रोजेक्ट कोन्हे न ईद फ़िलहाल स्पेस आहे पेंडिंग में आहे माना पाइपलाइन में माना रिलैक्स पिया थियो कम करे थोड़ो मतलब आहे डायरेक्टर खे भी रिलैक्सेशन ज़ाहिर आहे बिल्कुल डायरेक्टर जे मथा जेके बर्डन्स हूंदा आहिनि न त वो डायरेक्टर ही समझी सके थो त रिलैक्सेशन भी ज़रूरी आहे तमाम घणो बर्डन आहे हाणे जेको अगोणे तमां जेको आहे हिकड़ी ॻाल्हि कई त फीमेल छो इन डायरेक्शन में घटि आहिनि असांजो अच्छा हुन जो रीज़न इहो बि मां हुन टाइम ॿुधाइण पियो चाहियो तव्हांखे छो जो घणो करे असांजा जेके सिंधी प्रोजेक्ट थियनि था उहे थियनि था असांजा ॻोठ में ॿाहिराड़ी में थियनि था उते हर क़िस्म जे माण्हुनि सां मिलणो थो पए हर क़िस्म जी कंडीशन में फेस करणो थो पए एतिरनि माण्हुनि खे फेस थो करणो पवे त उहो हिकिड़ी औरत जे लाइ चैलेंजिंग आहे न ज़ुहैब मां तव्हांजी इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथी कयां ॾिसो छो त असां जेकॾहिं शहर में रहूं था न शहर में जेकॾहिं छोकिरी सर्वाइव थी करे न त ॻोठ में उनखे प्रॉब्लम न थियणु खपे छो त उहो पैदा उते थींदी आहे उनखे उनजा माइट उतां शादी कराए शहरनि में जेकॾहिं अचनि थियूं त मुंहिंजे ख़्याल सां बहिराड़ी खां चङी तरह वाक़िफ़ हूंदी आहे हींअर चेंजिस आहे
हींअर बिल्कुलु चेंज आहे। हींअर तव्हां ॾिसो पुलिस ऑफिसर्स, रेवेन्यू ऑफिसर्स ऐं इरिगेशन में ऑफिसर्स, उहे नंढड़ियूं अचनि पियूं, असांजूं अधड़ियूं अचनि पियूं। पर किरण इहो आहे शहर जे माहौल में ॻोठ जे माहौल में डिफरेंस आहे, छो जो मां पाण कुछ शूट्स में थी आयो आहियां, एक्सपीरियंस करे आयो आहियां तव्हां सां गॾु में बि। त इलाही हार्ड स्पेशली गर्मियुनि में त इलाही डिफिकल्ट कंडीशंस हूंदियूं आहिनि, खाइण पीअण जे हिसाब सां, रिहाइश जे हिसाब सां, हर शइ जे हिसाब सां। इहो एक्सपीरियंस मां कॾहिं बि न कयो आहे। इन में इख्तिलाफ़ रखंदुसि भाई क्लियर कर। असांजी बाराड़ी में मोहबतूं शहरनि खां वधीक न, असां एज अ फीमेल जी ॻाल्हि था कयूं, फीमेल डायरेक्शन करे थी, डायरेक्शन अचे फीमेल। असां सांगड़ में खुले आम दावत था ॾियूं, का बि फीमेल डायरेक्टर अचे उनखे खोड़ सारियूं इज़तूं, ऐं असां वटि लोकेशन्स ॾाढियूं सुठियूं आहिनि जंहिंजे करे मेल बि अचनि था। तव्हां अची बाराड़ी में ॾिसी वञो, असां वटि फूड जे मामले में हुजे, रिहाइश जे मामले में हुजे, घणो कंफर्टेबल। जॾहिं असीं मर्दनि खे कंफर्टेबल रखूं था पंहिंजा महिमान करे, त अधीन जे लाइ असांजे वटि खोड़ सारी इज़त आहे। ऐं केटीएन खे अर्ज़ु कंदुसि त भले असां वटि सांगड़ में का फीमेल डायरेक्टर अचे, इंशाल्लाह बिल्कुलु अचे। उनखे असां पाण जेको आहे न उनखे मतिलबु उन जूं जेके बि कंडीशन हूंदी, पता का त छोकिरी जेका आहे न असांजी भेण, असांजी जेका आहे असां न्याणी का अचे त उहा असांखे ख़ुशी थी, जेको बि आहे उहो कंदासीं, हर शइ उनजे लाइ मतिलबु प्रोवाइड बि कंदासीं। त हे लोकेशन आहे, ॿियो आहे, पर अचे न का इहो इहा सुठी ॻाल्हि आहे अगरि तव्हां फैसिलिटीज़ प्रोवाइड कयो। बिल्कुलु बिल्कुलु, हा। केटीएन जे अगरि प्लेटफॉर्म ते का बि छोकिरी अचे थी न, असां हुनखे भली कार चवंदासीं, असांजी भेण, असांजी न्याणी जेका बि ईंदी न उनखे बिल्कुलु। वैसे इहो तव्हांजो डिपार्टमेंट आहे, तव्हांखे सल्यूट आहे। माना मुंहिंजे लाइ काफ़ी डिफिकल्ट आहे, मां सिर्फ़ु सॉन्ग शूट कंदो आहियां, उहो ई डिफिकल्ट हूंदो आहे। हिकिड़े ॾींहं में शूट करे असां जान छॾाईंदो आहे, 2 ॾींहंनि में, दैट्स ऑल। मुंहिंजो इहो कॾहिं बि एक्सपीरियंस न रहियो आहे। इन्हनि 17-18 सालनि में मीडिया में रही करे बि मां कॾहिं बि कराची खां ॿाहिरि आउटडोर शूट्स ते न वई आहियां। मां कॾहिं बि ॿाहिरियो प्रोजेक्ट न आहे कयो, रुॻो शहरी प्रोजेक्ट कया, कराची जे अंदरि कया, कराची खां ॿाहिरि बिल्कुल भी नहीं। इवन त मूंखे पाकिस्तान का ॿाहिरि भी अपॉर्चुनिटी मिली शूट्स करण जी, मलेशिया जे लाइ बि असांखे चयो वियो, पर मां उते बि न वियो। न तव्हां बाराड़ी में अचो, तव्हां उते जॾहिं जेके हिते तव्हां सब्जियूं वठो था, जॾहिं उहो ताज़ियूं ताज़ियूं तव्हां पोखियल ॾिसंदा ऐं ताज़ियूं ताज़ियूं उहे खाईंदा ऐं सिंधी जेके चवंदा आहियूं असीं देसी बेदा, और उन्हनि जा जेको आहे उफराटा ऐं ताज़ियूं शयूं ऐं ताज़ी आबो हवा, हिते पोल्यूशन आहे हिते। ही हाणे जेको बहार जो मौसम आहे, इहो कीअं था सम्झो तव्हां? दादा ज़बरदस्त, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा, असांजो वधीक किरण न अचे, तूं अहिड़ियूं ॻाल्हि कर। अच्छा, इन हिसाब सां ॻोठ में मज़ो ई पंहिंजो आहे, फ्रेश वेजिटेबल्स आहिनि, लस्सी। माना मां जॾहिं बि वेंदो आहियां ॻोठ, लस्सी ज़रूर। हींअर मौसम आहे, हींअर एंजॉय करण जो मौसम आहे ख़ासि तौर ते। ज़रूर अचो, वेलकम। इंशाल्लाह ज़रूर ईंदासीं, कोई प्रोजेक्ट खणी ईंदासीं इंशाल्लाह। त रजब भाउ बि असां सां गॾु आहे। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? ऐं कीअं पई ईद गुज़रे असां सां गॾु? ज़बरदस्त माशाल्लाह। ही असांजो केटीएन जेको आहे असांजो घर आहे ऐं हितां ई असांखे इज़त मिली आहे। इन दौरान जेको असीं गॾु ईद सेलिब्रेट कयूं था, पंहिंजे घरनि खां वधीक हिते इंजॉय कयूं था। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो हर ईद ते इनवाइट कयो था, यादि रखो था। बिल्कुलु, असांखे सभु यादि हूंदा आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में हाणे गाने जी तरफ़, बिल्कुलु गाने जी तरफ़ वधंदासीं। तव्हां सही ॻाल्हि कई, मुनाफ़िक़नि जी हिकिड़ी जी, ही मुंहिंजो नए एल्बम जो गीत आहे, उन मौजूदु आहे। छो जो हिकिड़ो मौज़ू ठही वेंदो आहे न, केरु कंहिंखे बर्दाश्त करण जी इज़त कान थींदी आहे न, पोइ अंदरि में को सड़ंदो आहे। इज़त ज़िलत जो मालिक मुंहिंजो रब आहे। अमर जी जल जी दुआ हुजे, पंहिंजी नियत साफ़ हुजे, रब त गॾा दिलि में आहे बाबा, दिलि में वसे थो। ही कलाम आहे मुंहिंजे नए एल्बम जो, जेके ॾिसंदड़ ऐं ख़ासि तौर मुंहिंजो उस्ताद बाबा अलदाद ख़ासकेली ऐं उनजो फर्ज़ंद अदा रियाज़ ख़ासकेली बांदी शहर खां ॾिसनि पिया, ऐं भाउ बशीर ख़ासकेली ऐं सभिनि दोस्तनि नाम हिकु गीत। ओ सड़ मुनाफ़िक सड़, तुंहिंजी इहा सज़ा आहे। ओ सड़ मुनाफ़िक सड़, तुंहिंजी इहा सज़ा आहे।
ओ मुसा अमड़ जिया तो राजी खुदा है मुसा अमड़ जिया तो राजी खुदा है ओ सड़ मुनाफिक सड़ तुझी किया सजा है सड़ मुनाफिक सड़ तुझी किया सजा है मुसा अमड़ जिया तो राजी खुदा है कुछ न करे सकते मुझे राजी खुदा है
तुंहिंजी इहा सज़ा आहे। मूसा अमर जी दुआ दराज़ी राज़ी हुजे कोई कुछ भी असांजो नथो बिगाड़े सघे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तेरी ॻाल्हि ते हलंदासीं शेफ अली जी। अली भा जी मां अनाउंस कंदो हलां। सॼे रमज़ान असां गॾु असांजी जेका अफ़्तारी जो जेको बंदोबस्तु कंदा हुआ मैकडोनल्ड्स, आई एम लविंग इट। ऐं हिकु सरप्राइज़ आहे, हिन ब्रेक खां पोइ मां महिमाननि सां गॾु वेही तव्हांखे सरप्राइज़ ॾींदासीं। अच्छा जी अच्छा, छा सरप्राइज़ आहे? पोइ तव्हांखे ब्रेक खां पोइ ख़बर सरप्राइज़ ॿुधाइबो थोड़ी आहे वैसे। मतिलबु असां वेंदासीं त पोइ सरप्राइज़ मिलंदो, असांजे हूंदे असांखे सरप्राइज़ न मिलंदो। इहा त ग़लति ॻाल्हि आहे। ईदी भी कोन नथी मिले। अच्छा ईदी जेको अचे तो असांखे चई वञे तो ॾे कोन थो। अच्छा हिन मां एक्सपेक्ट कयूं था असांजे महिमाननि मां। इहो बिल्कुलु भई सम्झी सो असांजी ट्रांसमिशन जारी सारी आहे ऐं हींअर जेको आहे असां वठंदासीं यानी मां ऐं ज़ुहैब तव्हां खां इजाज़त ऐं असांजो जेको भाउ आहे एजाज़ भाउ ऐं महबूब इन्हनि सां गॾु असां बि इजाज़त वठंदासीं। तव्हां हिते ई वेठा हूंदा, असांखे तव्हां बर्दाश्त कयो थोरी देरि, वॾी महिरबानी। ऐं व्यूवर्स बि असांखे बर्दाश्त कयो, वॾी महिरबानी। असां खां पोइ हिते ॿिया असांजा होस्ट आहिनि जेके हिते जॉइन कंदा। ऐं वेंदे वेंदे एतिरो चवणु चाहींदसि त ईद जी ख़ुशियुनि में पंहिंजनि सां गॾु गॾु ॿियनि खे बि यादि कयो, पंहिंजे पाड़ेसरनि खे बि यादि कयो, उन्हनि जो बि ख़्यालु रखो ऐं ईद खे सुठे नमूने सां इंजॉय कयो। ऐं ईद ते इहो बि ज़रूरु चवणु चाहींदसि स्पेशली जेके असांजा बाइकर्स जेके भाइर आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त रमज़ान में पोयनि ॾींहंनि में कुझु हादसा थिया आहिनि, कुझु ट्रैफ़िक हादसा थिया आहिनि। त इन जे करे जॾहिं बि तव्हां पंहिंजे ॿारनि सां काॾे बि घुमणु फिरणु वञो था त ॾाढो एहतियात कयो। राति जे टाइम स्पेशली जेके डंपर्स जेके अचनि था या जेके ट्रक्स जेके अचनि था उन्हनि खां ॾाढो पासो कयो। पंहिंजी जान जी हिफ़ाज़त बेशक अल्लाह कंदो आहे, पर तव्हांखे पाण खे पंहिंजी जान जी हिफ़ाज़त करणी आहे, कोई ॿियो न कंदो। इन जे करे तमामु घणो एहतियात कयो। जॾहिं बि ड्राइव कयो था त एहतियात सां ड्राइविंग कयो ऐं ड्राइव कंदे वक़्तु ख़ुदारा मोबाइल फ़ोन्स यूज़ न कयो। का बि एमरजेंसी आहे त साइड ते गाॾी रोके करे उन खां पोइ जेको आहे तव्हां पंहिंजो मोबाइल यूज़ करे सघो था। ऐं मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे ॿीहर तमामु घणी ईद जूं मुबारकूं हुजनि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़। ऐं मां बि अची वेंदुसि डेफिनेटली। अॼु ईद जो ॾियारो आहे त मां चवंदुसि ईद जेको आहे सिर्फ़ु लिबास पाइण जो नालो नाहे बल्कि रंजिशूं ख़तमु करण जो ॾींहुं आहे। अगरि तव्हां खां कोई नाराज़ आहे, तव्हां कंहिंखां नाराज़ आहियो, हिक ॿिए खे माफ़ु करे छॾियो ऐं अॼु जे ॾींहं ते हिक ॿिए सां भाकुर पायो ऐं हिक ॿिए सां ईद मनायो। ज़बरदस्त। त वेंदे वेंदे एजाज़ भाउ खे रिक्वेस्ट कंदासीं त कोई वरी धमाकेदार असांखे गानो हे बनो गीत आहे मुंहिंजे नए एल्बम जो पंहिंजे प्रोग्राम केटीएन जे शो में ॾिसी हाणे ही आस छा थो चवे। सबब कहिड़े असुपरी जानी कयव जुदा, सबब कहिड़े असुपरी जानी कयव जुदा, जाने हिकु खुदा इम्तियाज़ कोराई आज़ार में दिल
परवा